सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सलाम सिंध में माया सरिश भुट्टो। जी तव्हांखे ख़बर आहे त सुबुह जो आगाज़ जॾहिं असां खिलंदे खिलंदे कंदा आहियूं त पूरो ॾींहुं असांजो मुस्कुराहटनि सां भरियलु हूंदो आहे। ऐं इन ई तरह सां जॾहिं असां सुबुह जो सवेर अगरि असां उथियूं ऐं एक्सरसाइज़ कयूं त असांजी बॉडी में जेका एनर्जी हूंदी आहे उहा अञा वधीक डबल थी वेंदी आहे। ऐं एक्सरसाइज़ करणु तमामु लाज़मी हूंदो आहे। एक्सरसाइज़ जा कई फ़ाइदा आहिनि। एक्सरसाइज़ करण सां इंसानु हमेशह एनर्जेटिक रहंदो आहे। प्लस में काफ़ी 35 ईयर्स खां पोइ या 40 खां पोइ अक्सर तव्हां ॿुधंदा हूंदो त कंहिंखे चेल में तकलीफ़ या गोॾनि में तकलीफ़ थींदी आहे। ऐं जेको इंसानु शुरू खां एक्सरसाइज़ कंदो रहंदो आहे उनखे कॾहिं बि इहा तकलीफ़ न थींदी आहे। प्लस में उहो 75 क्रॉस कंदो आहे तॾहिं बि उहो एनर्जेटिक हूंदो आहे। ऐं काफ़ी अहिड़ा माण्हू तव्हां ॾिसंदा हूंदव या अगरि तव्हां ॻोठनि में ॾिसंदा हूंदव त जेके माण्हू ज़मीननि ते वेंदा आहिनि, जेके उते कमु कंदा आहिनि ज़मीननि ते, त उहे उन्हनि जी एज केतिरी वॾी हूंदी आहे पर उन्हनि जी एनर्जी ॾिसंदा कयो उहा केतिरी ज़बरदस्त हूंदी आहे। सुबुह जो सवेर उथंदा आहिनि, 5 बजे उथंदा आहिनि, शाम जो राति जो जल्दी उहे निंड कंदा आहिनि ताकी उहे जॾहिं सुबुह जो उथनि त उहे फ्रेश हुजनि। उहो त पंहिंजे कम जे हवाले सां उन्हनि शयुनि खे हलाईंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि, पर उन में उन्हनि जी स्किन तव्हां ॾिसो ऐं उन्हनि जी तव्हां एज ॾिसो। ऐं जेतिरी एज वॾी बि हूंदी आहे तॾहिं बि उहे जवान या औरतूं जवान लॻंदियूं आहिनि। सो जी बिल्कुलु। ऐं जीअं ज़फ़र भाई असांजो ॾिसो हमेशह मूंखां नंढो लॻंदो आहे ऐं हमेशह उहो एनर्जेटिक हूंदो आहे छो जो उन हमेशह एतिरी महिनत कई आहे। शुरू में ई सवेर उथंदो हुयो, PTV ते वेंदो हुयो, रिकॉर्डिंग्स वग़ैरह, ड्रामा वग़ैरह, कमु ज़िंदगीअ में तमामु लाज़मी हूंदो आहे। ऐं अगरि तव्हां वटि कमु न आहे, तव्हां फ्री आहियो त तव्हां जॉगिंग कयो, तव्हां वॉक कयो, तव्हां एक्सरसाइज़ कयो सुबुह जो सवेर जेको आहे। ऐं पंहिंजे ॿारनि में बि इहा आदत विझो छो जो इहा आदत जेका आहे इंसान खे तमामु वॾा फ़ाइदा ॾींदी आहे। तव्हां डॉक्टर्स खां वञण खां बची वेंदव। ऐं डॉक्टर वीचारा चवंदा त हीअ छा थी चवे, असांजे मरीज़ न अचनि, असांजे पेशेंट न हुजनि त असां कीअं हलंदासीं। पर डॉक्टर बि इहे ई दुआ कंदा आहिनि त कोई बि मरीज़ एतिरी तकलीफ़ में असांजे न अचे। सो इहे त रहियूं एक्सरसाइज़ जूं ॻाल्हियूं। प्लस में असां खाइण पीअण जूं ॻाल्हियूं बि कंदासीं त खाधे में जंक फूड इस्तेमालु घटि कयो छो जो जंक फूड जेको आहे तव्हांखे फ़िलहालु तव्हांजो पेट त भरे छॾींदो पर तव्हांखे एनर्जी का बि न ॾींदो। न उन में फाइबर हूंदो आहे, न उन में विटामिन्स हूंदा आहिनि, न ई उन में प्रोटीन हूंदो आहे। सो उहो उल्टो तव्हांखे हार्मोन्स तव्हांजा डिस्टर्ब करे छॾींदो। प्लस में तव्हांजी स्किन ख़राबु करे छॾींदो। प्लस में तव्हां इलाही फैटी थी वेंदव जंहिंजे करे तव्हांखे काफ़ी मसइलनि जो शिकार तव्हां थी वेंदव। सो इन्हनि सभिनीनि शयुनि खे साइड ते करे हिकिड़ो देसी खाधो जेको असांजे घरनि में जेको पचंदो आहे, जीअं असां सिंधी खाईंदा आहियूं साग, चांवरनि जी मानी, कणिक जी मानी ऐं सब्जियूं जेके आहिनि, केतिरियूं न सब्जियूं आहिनि। ऐं जेके साई कलर जी सब्जियूं आहिनि, भींडियूं थी वियूं, पालक थी वई, उन्हनि में बेहद प्रोटीन हूंदो आहे, बेहद आयरन उन्हनि में मौजूदु हूंदो आहे। ऐं आयरन असांजी बॉडी जे लाइ लाज़मी आहे। जेतिरो असां में आयरन हूंदो असां ओतिरो ई ताक़तवर हूंदासीं। सो इन्हनि सभिनीनि शयुनि जो ख़्यालु रखो ऐं पंहिंजे ॿारनि में बि आदतूं विझो। घर में ई कुझु अहिड़ियूं शयूं तव्हां पाण ठाहियो, डिलीशियस एतिरियूं ठाहियो ताकी तव्हांजा ॿार तव्हां सां ज़िद न कनि त असांखे कोई बर्गर खाइणो आहे, कोई पिज़्ज़ा खाइणो आहे या असांखे कोल्ड ड्रिंक घुरिजे। तव्हां घर में जेके फ्रूट आहिनि उन्हनि फ्रूटनि में पाण तव्हां जूसिस ठाहे सघो था पिया। तो फ्रेश जूस हूंदो त असां वधीक प्रोटीन असांखे मिलंदो, वधीक असां एनर्जी असां हासिलु करे सघंदासीं। सो इहे सभु शयूं तव्हां सभिनी खे ख़बर बि आहिनि। ऐं अॼुकल्ह हर शइ तव्हांजे साम्हूं आहे। आर्टिफिशियल जेके कैलरीज़ अचनि थियूं ऐं आर्टिफिशियल जेके इहे शयूं ठाहिनि था उन में जेके कैलरीज़ आहिनि उहे ॾाढियूं ख़राबु आहिनि। ऐं उन में जेके केमिकल यूज़ कया वेंदा आहिनि उहे असांजी सिहत लाइ ख़राबु आहिनि। असां जॾहिं कोई बि जूस या कोई बि ड्रिंक असां पीऊं था त उन में असांखे वक़्ती तौर ते फ्लेवर जे थ्रू असांखे सुठो लॻंदो आहे, टेस्ट ईंदो आहे, पर उनजो नुक़सानु बेहदि आहे। सो इन्हनि शयुनि जो ख़्यालु रखो। ऐं बिल्कुलु अॼु जेको आहे मां जल्दी वियां थी। सो इन्हनि सभिनी शयुनि जो ख़्यालु रखो। ऐं प्लस में असां वटि तव्हांखे ख़बर आहे त असां वटि गेस्ट त मौजूदु हूंदा ई हूंदा। ईअं ई जीअं असांजे ड्रामा नवां अचनि था, असांजे सॉप सीरियल अचनि था,
प्लस में सोशल मीडिया ते धूम जेके मचाइनि था ऐं प्लस में सोशल मीडिया ते जिन पंहिंजो नालो अञा वधीक एक्टिव कयो आहे जिते दुनिया जे कुंड कुंड में उन्हनि खे सुञातो थो वञे पियो सो असां तव्हांखे ब्रेक खां पोइ मिलाईंदासीं ऐं गेस्ट हुजनि ऐं असां वटि सिंगर न हुजे त ईअं त थी नथो सघे सो मिठड़े आवाज़ जो मालिक असां वटि हिकिड़ो गेस्ट मौजूदु आहे जे बाद में ॿुधाईंदमि हाल ई न छो जो ब्रेक लाज़मी आहे ऐं ब्रेक वठंदासीं ऐं तेसिताईं तव्हां बि सोचो त असां वटि अहिड़ा कहिड़ा आर्टिस्ट मौजूदु आहिनि असां वटि अहिड़ो कहिड़ो गेस्ट मौजूदु आहे जेको सिंगर आहे ऐं बाद में ईंदासीं थोड़ी देर में सो हिकु ब्रेक लाज़मी आहे तेसिताईं थोरो तव्हां बि इंतज़ारु कयो ऐं मां वापसि अची करे तव्हांखे इंट्रोड्यूस कराईंदसि तेसिताईं ॾिसंदा रहो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी वेलकम बैक व्यूअर्स वापसि अची वियासीं सलाम सिंध में ऐं हिकु दफ़ो ॿीहर मां तव्हां सभिनीनि खे भलीकार कयां थी ऐं उन खां अलावा तव्हांखे मां ॿुधायो आहे हमेशह त तव्हांखे पंहिंजे फेवरेट आर्टिस्ट सां या सिंगर सां ॻाल्हाइणो आहे कोई बि सुवालु पुछिणो आहे त तव्हां असांखे बिला झिझक आराम सां असांखे तव्हां कॉल करे सघो था असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था ऐं उन खां अलावा कोई बि टिप तव्हांखे घुरिजे या काई बि ॻाल्हि असां सां शेयर करणी हुजे तव्हां असांखे करे सघो था बल्कि असांजे प्रोग्राम जे थ्रू तव्हां पंहिंजे प्यारनि खे बर्थडे विश बि करे सघो था ऐं उन खां अलावा अगरि कंहिंजी शादी थियणी आहे या कोई ॿाहिरां अचे थो कंहिंखे वेलकम करिणो हुजे या असांखां तव्हांखे बर्थडे विश कराइणो हुजे त तव्हां मोस्ट वेलकम तव्हां असांखे कॉल बि करे सघो था ऐं असांखे तव्हां बर्थडे विश बि कराए सघो था सो यकीनन तव्हांजो इंतज़ारु हूंदो उहो ख़तमु नथो थिए त चवंदा हूंदा त सैरिश कॾहिं चुप कंदी ऐं कॾहिं जेको असांखे गेस्ट सां मिलाईंदी सो तव्हांजो इंतज़ारु हाणे ख़तमु थी चुको आहे ऐं हाणे मां तव्हां सभिनीनि खे पंहिंजे गेस्ट सां मिलाईंदसि असां वटि जेके गेस्ट मौजूदु आहिनि हिकु ॾाढी प्यारी ऐं वॾी टैलेंटेड हिकु गेस्ट असां वटि मौजूदु आहे जंहिं बेहद ड्रामनि में नंढी एज खां बिल्कुलु मतिलबु चवंदा आहिनि चाइल्ड स्टार इन नंढी एज खां वठी उन्हनि कमु स्टार्ट कयो ऐं उन खां अलावा अॼु उहे काफ़ी सारा शोज़ बि करनि पिया ऐं काफ़ी सारा ज़्यादा ड्रामा बि कनि पिया ऐं जीअं त कल्ह असां वटि आर्टिस्ट मौजूदु हुया सिंध ॼाई ड्रामो अची रहियो आहे सोप सीरियल आहे उन्हनि जी उहे बि उन ड्रामे में मौजूदु आहिनि उन्हनि जी उहे बि उन में कास्ट थियल आहिनि ऐं उन ड्रामे जो जेको डायरेक्टर आहे उहो आहे ख़ालिद शाह सो उन्हनि सां बि तव्हांखे मिलाईंदासीं हिकु ॾींहुं पर उहो जेका आर्टिस्ट आहे मां उनजे हवाले सां तव्हांखे मिलायां त उन्हनि जी पूरी फैमिली माशाअल्लाह सां बेहद टैलेंटेड आहे ऐं उन्हनि जो कमु पूरी फैमिली जो कमु तव्हां सभिनी खे बेहद पसंदि ईंदो आहे सो मां तव्हांखे हाणे इंट्रोड्यूस करायां थी असां सां गॾु मौजूदु आहे नादिया चना अस्सलाम वालेकुम नादिया वालेकुम सलाम कीअं आहियो मां बिल्कुलु ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहे एॾो वॾो इंट्रोडक्शन करायो मां चयो मां त आहियां पर ॿियो वरी केरु आयो मूंसां गॾु न इंट्रोडक्शन कराइणु तमामु लाज़मी आहे ख़बर पए न केतिरो न तव्हां कमु कयो आहे कमु त ख़ैर जॾहिं खां ॼावा आहियूं तॾहिं खां हिते फील्ड सां गॾु हलंदा था अचूं त मतिलबु ज़फ़र भाई पाण खे अकेलो न सम्झे त को मां चाइल्ड आर्टिस्ट आहियां असां बि हुन सां गॾु आहियूं सभु जी बिल्कुलु ऐं उन खां अलावा असां सां गॾु मौजूदु आहे हिकु अहिड़ो आर्टिस्ट जी हमेशह असांखे ख़ूबसूरत ठाहियो ई ठाहियो पर उन खां अलावा जेतिरो उन्हनि ड्रामनि में कमु कयो कॉमेडी सीरियल में कमु कयो कॉमेडी प्लेस में कमु कयो प्लस में उन जा जेतिरा शोज़ आया आहिनि स्क्रीन ते तव्हां ॾिसंदा हूंदव ऐं उन खां अलावा हुननि सोशल मीडिया ते हिकु धूम मचाए छॾियो आहे यूट्यूब ते हुननि राज पिया कनि ऐं मां हाणे हुननि खे इहो चवां पई हर जॻह ते तव्हां आहियो त असां केॾां वेंदासीं सो असां सां गॾु मौजूदु आहे ज़ाकिर शेख अस्सलाम वालेकुम ज़ाकिर वालेकुम सलाम कीअं आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु मां आहियो बिल्कुलु ठीकु आहियां ऐं तव्हां सोचींदा हूंदो त सेरिश इहो बि चयो त असांखे ख़ूबसूरत ठाहिण वारो बि आहे त तव्हांखे मां ॿुधायां त हीउ बहितरीनु मेकअप आर्टिस्ट बि आहे जंहिं असांखे ग्रूम कयो असांजे जेके हेयर आहिनि उन्हनि खे स्टाइल कंदो आहे ऐं प्लस में जेको आहे जेतिरा बि आर्टिस्ट हूंदा आहिनि उन्हनि जो जेको गेटअप हूंदो आहे मतिलबु गेटअप मास्टर बि आहिनि कीअं आहियो तव्हां अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ठीकु मां आहियो बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां कीअं आहियो शुक्र अल्लाह जो कमकार कीअं पियो हले असां त किथे नज़र ई नथा अचूं न सुबुह जो असां उथंदा आहियूं तव्हांखे ई ॾिसंदा आहियूं अच्छा सुबुह खां पोइ सिर्फ़ु तव्हां हूंदा पाण खे ॾिसण खां पहिरियां तव्हांखे ॾिसंदा आहियूं अच्छा मतिलबु स्टार्टिंग मुतां कंदा आहियो पोइ सॼो ॾींहुं तव्हां हूंदा आहियो है न
पोइ त ज़ाहिर हाणे असांखे खूबसूरती सुबुह सुबुह का सुहिणी शइ ॾिसी पोइ जो ॾींहुं शुरू कंदा आहियूं त पोइ पाण खे पाण सुहिणा लॻंदा ऐं आहिनि न। नादिया ज़ाकिर तव्हांखे तव्हां त वेठा आहियो असां सां गॾु तव्हांखे मां ॿुधाईंदी हलां ऐं वी वर इन इंतज़ार में हूंदा हे त आर्टिस्ट जो ज़िक्र थी वियो सिंगर किथे आहिनि जिन जा सॉन्ग्स ॿुधी करे अॼु असां बेहद फ्रेश थींदासीं छो जो मौसीक़ी जेका हूंदी आहे न उहा मतिलबु अहिड़ी ग़िज़ा आहे जंहिंमें असां जेको आहे एनर्जी असां गेन कंदा आहियूं सो सिंगर न हुजे त ईअं त थी नथो सघे तव्हां यकीन इंतज़ारु कंदा हूंदा बहितरीनु सॉन्ग्स उन्हनि जा परफॉर्म थियल आहिनि ऐं मिठड़े आवाज़ जा मालिक आहिनि असां सां गॾु मौजूदु आहिनि माशूक खोकर अस्सलाम वालेकुम वालेकुम कीअं आहियो दुआऊं तव्हांजूं अल्लाह तव्हां कीअं बिल्कुलु ठीकु मज़े में अॼु मतिलबु असांजो व्यूअर असां मतिलबु बाक़ाइदी तव्हां असां एनर्जी खणंदासीं इंशाल्लाह थैंक यू ऐं तव्हांखे ख़बर आहे त असांजे प्रोग्राम में हिकु अहिड़े इंसान जो जादू हलंदो आहे जेको पूरे प्रोग्राम खे मतिलबु 4 चंड हूंदा आहिनि न आख़िर में जेके लॻाइणा उहे 4 चंड लॻाए छॾींदो आहे सो असां सां गॾु हमेशह वांगुरु मूंसां गॾु मतिलबु आहे वेठो आहे ऐं अगर मूंखे छॾे त मां कंहिंजे ज़िक्र कंदमि एतिरो सो असां सां गॾु मौजूदु आहे अदा मोहरम अस्सलाम वालेकुम अदा मोहरम कीअं आहियो अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त शुक्र अल्लाह जो अदा तव्हांखे नादिया वांगुरु जे एतिरो वॾो इंट्रोडक्शन थी कराए पई तव्हांखे त फील न थियो त मां बि आहियां ॿियो केरु आहे ना मां आदि हां रोज ॿुधां मैं हूँ मेरे साथ मेरा कीबोर्ड है और उसकी तारे हैं तारे इंट्रोडक्शन न बि करायो आहे त ख़ैर आहे का वॾी ॻाल्हि न आहे त रोज़ हिते वेठा हूंदा आहिनि या कुर्सी सीढ़ी पई आहे कॾहिं कॾहिं अगरि तव्हांजो न अचो त असां ॿई त ॻाल्हाए सघूं फिटाणी थोड़ा ही असांखे हिकु न तारीफ़ करे रोज हिकु ॿिए खे हलायूं था इहे न जीअं तव्हां नालो खयो माशूक त मुंहिंजी नज़र पई न त मां चयो मालिक हिननि जा केॾा सियाणा आहिनि ॿार खे 60 में ई सम्झी था वञनि त हिन जो नालो माशूक हुजणु खपे असांजो ख़ैर आहे असां त चऊं था अदा माशूक अदा माशूक अली खोखर न उहा त चवंदी न माशूक उनजो बि माशूक असल में आहे ई माशूक उन जो असां त हरू भरू पिया चऊं सो अॼु तव्हांखे ॾाढो मज़ो अची रहियो मज़ो ईंदो बिकॉज़ असां वटि जेके आर्टिस्ट मौजूदु आहिनि उहे हिकु सेकेंड में मूंखे न ॻाल्हाइणु ॾींदा उहे पंहिंजो पाण ॻाल्हाईंदा वेंदा ऐं तव्हांजे चेहरे ते मुस्कुराहट जेका आहे उहे हमेशह वांगुरु तव्हांखे मुस्कुराहट ॾींदा रहंदा सो ज़ाकिर तव्हां पंहिंजे प्रोग्राम्स जे हवाले सां ॿुधायो जेके यूट्यूब ते तव्हांजो शोज़ न तूं पहिरियों गिला करे वठि मुंहिंजी तव्हां चओ था असांखे न ॻाल्हाइण ॾींदा तव्हांखे त मौक़ो एॾो ॾिनो आहे तव्हां ॻाल्हायो थैंक यू सो मच तव्हां असांखे मौक़ो ॾिनो आहे मूंखे ॻाल्हाइण जो तव्हां ॿिन्ही जी मां शुक्रगुज़ार आहियां हाणे थोरो तव्हां पंहिंजे कम जे हवाले सां ॿुधायो त यूट्यूब ते तव्हांजा केतिरा शोज़ हली रहिया आहिनि ऐं तव्हांजी परफॉर्मेंस जे हवाले सां ऐं स्क्रीन ते जेके तव्हांजो शोज़ हली यूट्यूब ते मुंहिंजा 4 कैरेक्टर हलनि पिया वाह वाह एक बंदा 4 कैरेक्टर ॾाढो लेसूड़ो ऐं फज़ीलत बेगम मासी गुला ऐं सोडी पुलिस वारी अच्छा उन कैरेक्टर में तव्हांजो जेको एक्सेंट आहे उहो तव्हां चेंज रखियो आहे हा बिल्कुलु त थोरो असांखे बि ॿुधायो बिल्कुलु ॿुधाईंदासीं जेको ॾाढो लेसूड़ो आहे त उहो मुंहिंजो हाणे हिकिड़ो हले पियो आपा नसरीन सां गॾु ज़ाल मुड़ुस जो त बिल्कुलु हुन में ॻोठाणो टच आहे अच्छा हा त उनखे चवंदा ओ जन्नत अड़े निभागी कुझु खणी आ बाबा पेट में कुत्ता पिया भौंकनि अच्छा तव्हां वटि कुत्ता ईंदा आहिनि पेट ओके सो कॉल मौजूदु आहे ॾिसूं त केरु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम केरु था किथां पिया ॻाल्हायो ऐं टीवी जो वॉल्यूम जेको आहे बिल्कुलु म्यूट करे छॾियो अच्छा जी आप कहाँ से बात कर रहे हैं जी वालेकुम सलाम आवाज आ रही है आपको जी जी आवाज़ आ रही है आप अपना नाम बताएं और कहाँ से आपने कॉल की है कराची को अच्छा जी कराची का तव्हां कॉल कई है तव्हांजो नालो छा आहे सरफराज जी जी सरफराज तव्हां छा चवणु चाहींदो कंहिंसां तव्हांखे ॻाल्हाइणो आहे कंहिंखां सवाल पुछणो आहे तव्हांजा मथे हमरा वेठा आहिनि जी जी ॻाल्हायो साईं ॾिठो न इनसां ज़ाकिर या अदा माशूक अली जी 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 ॾिठो असां म्यूट बि कई आहे अच्छा सिंगर या एक्टर अच्छा अच्छा अदा माशूक ओके जी 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 तव्हां ॻाल्हायो अच्छा लग रहा है और
मैं आपके पास जो सिंगर बैठे हैं, हाँ हाँ मैं चाह रहा हूँ ये एक सॉन्ग सुनाए कोई फिल्म के नाम से, जीए सिंह वाला जी। ओके ओके जी, थैंक यू सो मच। अपना बहुत ज़्यादा ख्याल रखिएगा और इसी तरह से कॉल हमें करते रहें। फरमाइश भी थी भैया, अदा सिंधी हुयो, उर्दू में मुझसे ॻाल्हाए पियो, बस वो वेचारो डिसाइड न पियो करे सघे त उर्दू में ॻाल्हायां, सिंधी में ॻाल्हायां, कंहिंसां ॻाल्हायां। छा ज़ाकिर भाई तो 4 कैरेक्टर करे तो ठीक आहे, 2 कैरेक्टर कीअं पर पियो वरी करे बि थैंक on यू सो call? मच अदा सरफराज, तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कई, ईअं कॉल कंदा रहो, हमेशह शामिल थींदा रहो असांजे प्रोग्राम में। फरमाइश जो त प्रोग्राम थींदो ई थींदो, ज़रूरु थींदो, उहो त असांजो बि थींदो, त असां बि तव्हां खां ॿुधंदा रहंदासीं ऐं काफ़ी असां चवंदासीं तव्हां बसि असांखे ॿुधाईंदा रहो सॉन्ग। पर नादिया, तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजे जेको सॉप सीरियल अची रहियो आहे उन में तव्हांजो कैरेक्टर छा आहे? ऐं उनमें जेको आहे अदा ख़ालिद शाह जॾहिं मूंखे कास्ट कयो हुयो उन महिल त ख़बर कोई न अची, बसि सुठो कैरेक्टर छा सोची कास्ट कयई, मूंखे इहो ॿुधाए। मिस कास्ट सम्झी कास्ट करे छॾी, ईअं सम्झो त कास्ट जहिड़ी महिल की मां चयो अलाए कहिड़ो कैरेक्टर हूंदो, कीअं हूंदो, छा, पोइ मां अदा खे मां चयो थोरो ॿुधायो त सही, घटि में घटि माण्हू तयारी करे, पोइ दिमाग़ में सम्झ में त अचे कैरेक्टर छा आहे। पोइ जॾहिं ॿुधाई कैरेक्टर त मूंखे ॾाढो सुठो लॻो, मां चयो सुठो कैरेक्टर आहे, थोरो असांखे ॿुधायो। न अञा उहो राइटर लिखे पियो, ॾाढो ख़ौफ़नाक आहे, ज़ाहिर आहे हिनखे ॾिसी करे कैरेक्टर त ईअं ई लिखबो न। कैरेक्टर इहो आहे त मतिलबु 2 भेनरियूं आहिनि हिक ई घर में, हिकिड़ीअ खे थोरो घणो सपोर्ट थो कयो वञे, हिकिड़ीअ खे थोरो साइड ते रखियो थो वञे, त उहा साड़ में हर वक़्तु भरपूर आहे ऐं उहो पाण खे ओवर एक्ट थी सम्झे। अच्छा, जेको ओवर एक्ट थी सम्झे उहो तव्हां आहियो। साड़ में ज़िद्दी तबियत इन, त उहो मतिलबु मां कैरेक्टर सुठो आहे। इंशाल्लाह जॾहिं कंदमि वधीक त वरी व्यूअर जेको फीडबैक ॾींदा त उन खां वधीक फीडबैक खां वधीक छा। बिल्कुलु, ऐं असल जेको परफॉर्मेंस हूंदी आहे न अहिड़नि कैरेक्टरनि में हूंदी आहे। परफॉर्मेंस कैरेक्टर भले छो न हिकिड़ो सीन हुजे पर माण्हू उहो उन तरीक़े सां करे न, वेरिएशन जेका मिलंदी आहे, काफ़ी नेगेटिव जेके कैरेक्टर हूंदा आहिनि उन्हनि जो बॉडी लैंग्वेज चेंज हूंदी आहे, उन्हनि जा एक्सप्रेशन चेंज हूंदा आहिनि, लहजो चेंज हूंदो आहे, उन्हनि जी आइज़ जी जेका लैंग्वेज आहे उहा चेंज हूंदी आहे, त उन में घणी परफॉर्मेंस हूंदी आहे। इन तरीक़े सां सुठो लॻंदो आहे, डिफरेंट कैरेक्टर में मज़ो अची वेंदो आहे। बिल्कुलु, पर नादिया ज़ाकिर असां कचहरी त तमामु घणी करण वारा आहियूं, पर हाणे असांखे नथो लॻे त हिकिड़ो सॉन्ग बि थी वञे ऐं थोरो अदा माशूक खे थोरो तंग कयो वञे। सो अदा तव्हां असांखे कहिड़ो सॉन्ग ॿुधाईंदव? क़दीमा मौला अली अलैहिस्सलाम जो क़सीदो सभ खां पहिरियां उहो तव्हांखे ॿुधाईंदासीं, उन खां पोइ जहिड़ो हाल बि मां पेश करियां। Hello. Hello. शराबे हुब्बे अली, शराबे हुब्बे अली, गुनगुना के पीता हूँ मैं तो जलने वालों को दम दम जला के पीता हूँ। मेरा तो हासिल ईमान है ये महदूदी, खुदा के घर में मुसल्ला बिछा के पीता हूँ। झूम कर पी ले जाम है दर का, झूम कर पी ले जाम है दर का, तू भी बन जा गुलाम है दर का, तू भी बन जा गुलाम है दर का, झूम कर पी ले जाम है दर का, झूम कर पी ले जाम है दर का।
गम से गर चाहिए निजात तुझे, गम से गर चाहिए निजात तुझे। गम से गर चाहिए निजात तुझे, गम से गर चाहिए निजात तुझे। विर्द कर सुबह शाम हैदर का, विर्द कर सुबह शाम हैदर का। तू भी बन जा गुलाम हैदर का, तू भी बन जा गुलाम हैदर का। झूम कर पी ले जाम हैदर का, झूम कर पी ले जाम हैदर का। कहते हैं वो अपने अकीदा के मुताबिक वजह कहते हैं। फर्क है इतना, फर्क है इतना कि वो हद से बढ़े आगे। हम भी तुझे दस्ते खुदा कहते हैं। शक है गर तो किसी नुसेरी से, शक है गर तो किसी नुसेरी से। शक है गर तो किसी नुसेरी से, शक है गर तो किसी नुसेरी से। पूछ लेना, हाँ पूछ लेना मकाम हैदर का, हाँ पूछ लेना मकाम हैदर का। तू भी बन जा गुलाम हैदर का, तू भी बन जा गुलाम हैदर का। झूम कर पी ले जाम हैदर का, हाँ झूम कर पी ले जाम हैदर का। नारा हैदरी। जाफरी मुश्किलों में दुनिया के, जाफरी मुश्किलों में दुनिया के। जाफरी मुश्किलों में दुनिया के, जाफरी मुश्किलों में दुनिया के। काम
माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। सो व्यूअर तमाम भी एंजॉय कयो तो असां भी एंजॉय कयोसीं ऐं स्टार्टिंग ही मौला अली जी शान खां थी आहे तो माशाल्लाह ज़बरदस्त। सो हाणे हिकिड़ो ब्रेक जो टाइम थी वियो आहे त ब्रेक खां पोइ अची करे असां कचहरी तमामु घणी कंदासीं। तव्हां बि असां खां सवाल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। तेसि ताईं हिकु नंढी ब्रेक वठणु लाज़मी आहे। वञूं था ऐं जल्दी अचूं था। सो केॾा न वञो, ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी वेलकम बैक व्यूअर्स। वापसि अची वियासीं तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। बेहद ख़ूबसूरत कचहरी हली रही आहे। ॿ अहिड़ा आर्टिस्ट जेके कंहिंखे ॻाल्हाइण न ॾींदा आहिनि उहे असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं प्लस में असां सां गॾु अदा माशूक़ अली वेठा आहिनि ऐं मां चवां पई त थोरा कुझु सुवाल मां उन्हनि खां ई पुछां ताकी तव्हांखे बि ख़बर पए। अदा तव्हां बेसिकली किथां बिलोंग पिया कयो? अदी मां असुल दादू जो आहियां ऐं उस्ताद महरम नाज़ सां गॾु रहिया आहियूं असां। सही माशाल्लाह। मुंहिंजो सिंधी ते हिकिड़ो अहमद खान मदोश जो जेको गीत हुयो उनजी ट्यून त मुंहिंजी हुई पर उनजी म्यूज़िक जेका आहे उस्ताद महरम नाज़ नी हुई। अच्छा वाह वाह ज़बरदस्त। ऐं जेके कंपोज़िशन वग़ैरह जेके सॼी सिलेक्शन वग़ैरह इहे तव्हां पाण कंदा आहियो? एल्बम जी जेका सिलेक्शन हूंदी आहे मां पाण कंदो आहियां पंहिंजी ऐं उन में 4-5 गीत जेका कंपोज़िशन मुंहिंजी हूंदी आहे। हा अच्छा ज़बरदस्त माशाल्लाह। ऐं उन खां अलावा त कॾहिं मतिलबु ईअं थियो काई डिफ़िकल्टी मतिलबु कोई हिकिड़ो तव्हांखे एल्बम लॉन्च करिणो हुजे उन में कोई प्रॉब्लम्स अहिड़ा थी विया हुजनि ऐं तव्हां सोचींदा हुजो त अगरि मुंहिंजो इहो एल्बम लॉन्च न थियो त मूंखे एतिरो मां डिसहार्ट थींदसि? हा उहो ईअं थींदो आहे जो सिंगर सां हमेशह मसइलो गले जो रहंदो आहे। हा इहो फाइनल वोकल जेका हूंदी आहे हा ओॾी महिल मथां टाइम बि अची वेंदो आहे, ट्रैक ठहण में देरि थी वेंदी आहे, मथां वरी शो जो टाइम बि अची वेंदो आहे, डायरेक्टर जो ई हूंदो आहे जल्दी असांखे पंहिंजो फाइनल करे जो पोइ उन में वोकल न लॻंदी आहे पोइ माना वरी परेशानी हूंदी आहे त हाणे छा थींदो कीअं थींदो। पोइ डमी वोकल बि करे उन्हनि खे ॾींदा आहियूं शो में हली फ़िलहाल हलायो पोइ वरी मास्टर वोकल कंदासीं। इहो माना तकलीफ़ हूंदी आहे वॾी। अच्छा कॉल भी मौजूद है, गॾो गॾु कॉल भी वठूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वालेकुम या अली मदद नए साल की मुबारक हुजे 2022 की। वालेकुम सलाम मौला अली मदद खैर मुबारक तव्हांखे बि मुबारक हुजे। अदा तव्हां किथां कॉल कई आहे, तव्हांजो नालो छा आहे? खैर मुबारक अदी मां जो नालो अब्दुल रहमान चावरो गद्दाफी पाकिस्तान हो गलाया पिया। जी अदा रहमान तव्हां छा पुछणु चाहींदव, कंहिंखां सवाल करणु चाहींदव? बस अदी माशूक के भी अस्सलाम वालेकुम या अली अदी बहन नादिया के भी अस्सलाम वालेकुम या अली अदी मारव के भी अस्सलाम वालेकुम या अली वदद। जी अदा कंहिंखां सवाल करणु चाहींदव? अदी माशूक वाला वडदा दे वरी कचहरी कंदा दे। जी अदा जी हुकुम कयो भा। अदा खुश आयो अदा ताने ॾिठो दा वरी वापी बुलाया प्रोग्राम यूट्यूब पे मरे ॾिठो दा चलो भोग मरे कंदिया भले भले कंदो आ ॾाढो मज़ो ईंदो आ मागे ये खिली खिली हाणे यूट्यूब हलाए थो। हां सही यो मरे किथे तो सामो मासी बुला गॾ कंदी त हेॾे आ मागे हे वठी दे भले वरी ते मोरे ते थियो छाए तो भले भले करे तो चक्कर जाए तो खैर आदा माशूक जाकिर अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह बा मासी गुला हेॾे आ माशूको कर हेॾे आ माशूको कर हेॾे आ पर माण्हुनि ॾे ॾोह न आहे माशूकीअ ते मरनि था। हां तो सफा जो तो गलायो के लगे ये मैं ट्राई जो माई वांगुरु ॻाल्हाया माई वांगुरु ॻाल्हायां। हा अदा सां ॻाल्हाया। हा बा ॿियो ख़ैर आहे ख़ुशि आहीं? खैर भाई तू खुश है? शुक्र आहे बाला जो बलोचिस्तान में छा पियो करी किथे पियो रही मूंखे एड्रेस त ॿुधाए तोखे पढ़ाया। बलोचिस्तान गंदा के तो शराब को में पढ़ियो बस तोखे हाणे पढ़ाईंदी गुला। ना 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 मां के तो पाए मां शादी न कर रही है का के खादा है बस भाई न वॾा धक्का खाधा आहिनि। थैंक यू सो मच अदा थैंक यू सो मच। ईअं असांजे प्रोग्राम में शामिल थींदा रहो हमेशह। मतिलबु जेको बि कॉल कंदो तव्हां हुनजी शादी कराईंदो? हा न मुंहिंजो कमु ई इहो आहे न पर ॾिसो न ॻाल्हाए गुला सां पियो पर माशूक सां ज़रूरु जो वास्तो आहे। हा पर मूंखे इहो त ॿुधाए त मतिलबु तूं भाऊ माशूक खां इहो बार बार पूरी एड्रेस पई वठे छो चकर छा आहे? हिकु हुनजो नालो माशूक। अल्लाह अल्लाह अदा खां मां इन करे पुछां पई बिकॉज़ ताकी
जेके अदा जा फैन आहिनि जेके इलाही परते आहिनि जिन खे एतिरी ख़बर न हुजे उन्हनि खे ख़बर पवे ताकी उन्हनि जे घर बाहिरां जेका लाइन लॻी वञे त असां बि फैन आहियूं। ॿुधाए पाण सां गॾु गॾु हाणे हैदराबाद में रहंदो आहियां अब्दुल्ला गार्डन में। बदिलजी वई सही में उहे एड्रेस बदिलजी वई दादू खां शिफ्ट थी चुका आहिनि ऐं उहे हैदराबाद में मौजूदु आहिनि। न इहो तूं सोच न सेरिश त तोखे पुराणी एड्रेस थो ॾे मूंखे नई एड्रेस थो ॾे इहो पढ़बो मन उखरीअ में मुंडी मुंहिंजी विझराईंदव तव्हां। अच्छा हुन अदा खां चवे थो तोखे हाणे मां शादी कराईंदुमि त उहो तो चवे न बाबा मां तौबा कई मां न कंदुमि मां इन कम खां तौबा कई वीचारो को ॾाढी मार खाईंदो अलाए छा। सो अदा माशूक तव्हां मूंखे इहो ॿुधायो कॾहिं हीअं कोई शो हुजे लाइव तव्हां इनवाइट बि थियल हुजो ऐं उते लाइव परफॉर्मेंस तव्हांखे ॾियणी हुजे ऐं अचानक सां तव्हांजो गलो ख़राबु थी वञे ऐं माण्हू बि काफ़ी तव्हां जेके तव्हांजा जेतिरा फैन आहिनि उहे सभु मौजूदु हुजनि पोइ तव्हां कीअं मैनेज कंदव या कॾहिं ईअं थियो आहे? ईअं प्रोग्राम हिकिड़ो हुजे मुंहिंजो गलो ख़राबु हुयो दोस्तनि चयो प्रोग्राम आहे मूं चयो बाबा मां ॻाल्हाए बि नथो सघां चयूं त असांखे माशूक खोखर खपे ॿियो केरु न खपे हलो तव्हांजी मर्ज़ी आहे। उते वियासीं रियली मां माना ॻाल्हाइण जहिड़ो बि न हुयुसि पर उन्हनि जो प्यार उन्हनि जी मोहबत में माना महफ़िल एॾी थी वई जो जीअं रेगुलर मां महफ़िल कंदो आहियां ईअं ई महफ़िल थी वई पर इहो आहे जो महफ़िल खां पोइ मां सफ़ा ॻाल्हाइण बि मुंहिंजो बंदि थी वियो सफ़ा एतिरो छो जो मूंखे ज़ोर ॾेई ॻाइणो पइजी वियो लिसनर जेके बि वेठा हुया उन्हनि ते आवाज़ घोर थिए पई तॾहिं जेके तव्हां सां मोहबत कनि था न उहे तव्हांजे लाइ सभु कुझु कनि था। पर हिकिड़ो इहो बि अदा माशूक आहे तव्हां त सिंगर आहियो ठीकु आहे हाणे असां सां एॾो वॾो सीनियर अदा मोहरम वेठो आहे हा पहिरीं त सोचां पई अदा न चवांसि इहो घर बचायां पर ॿुधो न नादिया ॻाल्हाईंदी बेसरो आहे पर तव्हां हिनखे चवंदो न इन ॻाल्हि खे हिते असां कंटिन्यू कयूं था कि कॉल मौजूदु आहे। बिल्कुलु कॉल पहिरियों कॉल। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम केरु अदी किथां पिया ॻाल्हायो? मां दादू मां पई ॻाल्हायां राफ़िया। जी अदी राफ़िया कीअं आहियो ठीकु आहियो? जी शुक्र अल्लाह साईं जो तव्हां ॿुधायो तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो असांजो प्रोग्राम तव्हां कीअं पियो लॻे? तमामु सुठो पियो लॻे मां तव्हांजी वॾी फैन आहियां। थैंक यू सो मच। ऐं असांजा महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि उन्हनि खां कुझु पुछणु चाहींदव? जी जी मां माशूक भाउ खां सॉन्ग ॿुधणु चाहींदमि। ज़रूरु ज़रूरु इहा त मुंहिंजी बि फरमाइश आहे। हाज़ुर भेण हाज़ुर सही आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण ख़ुशि आहियो? जी शुक्र आहे तव्हां ठीकु आहियो भाउ? अल्लाह जो करम मदी ज़बरदस्त। अच्छा राफ़ी त मूंखे इहो ॿुधायो तव्हां कहिड़ो सॉन्ग ॿुधणु चाहींदव? बसि जेको तव्हांखे पसंदि हुजे। चलो ठीकु आहे हाणे असां जल्दी तव्हांखे ॿुधाईंदा सॉन्ग। पंहिंजो ख़्यालु रखंदा अल्लाह हाफ़िज़ ईअं शामिलु थींदा रहो। जी हा त इहा ॻाल्हि पई न फनकार त ठीकु आहे चवंदा आहिनि असांजो गलो ख़राबु आहे पर तव्हां हाणे नादिया खे फरमाइश कंदो न हिन जो ॻाल्हाइण में ई आवाज़ु एॾो ख़ौफ़नाक आहे पर तव्हां चवंदी न अॼु मुंहिंजो गलो ख़राबु आहे ॿुधायां मां ॾाढो सुठो आहे हा अॼु मां सुर में न आहियां इहो हर माण्हू ईअं चवंदो आहे। अच्छा इहो अदा मोहरम खां पुछां अदा मोहरम तव्हां इहे सीनियर फनकार ईअं छो चवंदा आहिनि हमेशह? इहो फटकारनि खे वधीक ख़बर हूंदी छो जो हर माण्हू जी तबियत पंहिंजी हूंदी आहे पर इहो थींदो आहे छो जो घणा फंक्शन करण जे करे ज़ाहिरी ॻाल्हि आहे। न जंहिंखां बि पुछो न त तव्हां चवंदो यार कुझु ॿुधाए त सही त चवंदो अच्छा काफ़ी नखरे में बि शुमार थींदो आहे थोरो ख़राबु आहे कंदा आहिनि न करे सघंदा आहिनि काफ़ी मतिलबु कॉन्फिडेंस जे करे न पर माशूक मां चमाशूक जो आवाज़ ना इहो जेके मतिलबु नया इलाही लाइव ॻाइण वारा माण्हू आहिनि हे त लाइव आहे न लाइव ॻाइण वारा आर्टिस्टनि जी थी ॻाल्हि कयां मतिलबु काफ़ी अहिड़ा आहिनि बाक़ी जेके असां वांगुरु ट्रैक था ॻाइनि जी जी खोड़ अहिड़ा आहिनि जेके ट्रैक पोइनि खे लाइव ॿुधो त पोइ तव्हां चवंदो लठ बि साण हुजे न तबियत ख़राबु थींदी आहे सही था चओ छो जो उहा वॉइस क्वालिटी ईंदी न ईंदी आहे बिल्कुलु काफ़ी ऐं वरी नालो बि थी वेंदो आहे उन्हनि नालो बि थी वेंदो आहे नालो बि थी वेंदो आहे लाइव तव्हां चवंदो त मुस्तक़िल नाहे उहो नालो वाक़ई में मुस्तक़िल स्टेप न आहे ॾिसो तव्हां आर्टिस्ट आहियो न तव्हां रियल आर्टिस्ट आहियो तव्हांजी परफॉर्मेंस जिथे बि हूंदी उहा ई हूंदी जेका आहे छो तव्हांजे अंदरि आर्टिस्ट आहे वाक़ई आहियूं अॼु तसली त ॾे न माशाल्लाह ॾिसो न हक़ीक़त आहे न इहे त हाणे माण्हू अगरि पाण खे पढ़ाईंदो त पोइ त कमु न बिल्कुलु अञा में अची थो बिल्कुलु आहे त सुबुह तव्हां थोरी लेट कई
सुबुह खां जहिड़े टाइम खां आई आहियां जो जेको ज़ाकिर पंहिंजी तारीफ़ मूंखां कराई आहे बग़ैर पैसे मतिलबु एतिरी तारीफ़ पाण त टकरे हाणे त सेट ते आयो मतिलबु तव्हां खां इहो सवाल छो कई ताकी तव्हां ने अञा वधीक तारीफ़ कयो तारीफ़ मां कई आहे बिल्कुलु कई आहे। क़बूल पोइ वई घणनि सालनि खां पोइ तारीफ़ थी अथसि साम्हूं रोज़ थींदी अथसि पर अञा सिक नथी लहे भरिजे हा सिक नथी लहे तव्हां इहा ख़तम न थियणु घुरिजे तारीफ़ जी सिक हर माण्हू मां हिकिड़ी नई सिक इहा सां सिक असांजी वधंदी आहे कहिड़ी इंसान तारीफ़ अञा तारीफ़ महिनत हुनजी कंदो जीअं आहे असांखे ठाहियो बेशक, असांजी कहिड़ी तारीफ़ बेशक। आहे मां सदको अञा माशूक तो साम्हूं सॼणो हुजे ऐं नज़र में नज़र हुजे इहो उन महिल ठाहे आहे जॾहिं छा चइबो आहे ज़ाकिर भाई खे हुजे हा सोढी पुलिस वारी वारो यूनिफॉर्म ऐं पोइ चवे अच्छा हा इहो इन कैरेक्टर जे हवाले सां मां तव्हां खां पुछंदमि पर मूंखे जेका मुंहिंजी नॉलेज में हिकु ॻाल्हि आहे हिकु निजी जेको हिकिड़ो चैनल आहे उन में तव्हां हिकिड़ो शो पिया कयो जंहिंमें तव्हां 170 कैरेक्टर कया आहिनि आई थिंक जी बिल्कुलु हा इहो कीअं भला तव्हां मैनेज कयो 170 कैरेक्टर अदा बसि मां जेको आहे नादिया बि हुन में मूंसां गॾु हुई ऐं त असांजो डायरेक्टर चवंदो हो त अॼु छा कंदे चवंदी हुई चवंदी हा ऐं जेको आहे उनजी महिरबानी ऐं तमामु सुठो हुन मुंहिंजो साथ ॾिनो ऐं मूंखे तक़रीबन मां पहिरियां बि कंहिं चैनल ते कमु कयां पियो पर वधीक जेको आहे हुन मूंखे भायो ऐं मूंखे मुंहिंजो पार्लर आहे तव्हांखे ख़बर आहे त उहो मूं वटि ईंदी त मूंखे चवंदी तूं कमु छो नथो करीं जॾहिं मां हुन सां मज़ाक मस्ती कंदुमि चवंदी घर में तूं हेॾी मस्ती थो करीं तूं कमु कर मां छा बिल्कुलु भला हिकिड़े प्रोग्राम में मूंखे गेस्ट करे घुरायो नादिया बि मूंखे गेस्ट करे घुरायो मूंखे उहो टाइम अञा बि यादि आहे त मतिलबु प्रोग्राम अनीता मोहरम हुन महिल डायरेक्टर हुई हुन प्रोग्राम जी त अनीता प्रोग्राम डिज़ाइन कयो चयईं त मां प्रोग्राम थी कयां तूं हुन में हुज मां चयो मुंहिंजी दिलि नथी चए हे पोइ देन ज़फ़र भाई बि उते मूंखे कॉल कई चयईं तोखे करिणो आहे प्रोग्राम मां चयो ठीकु आहे ज़फ़र भाई मां कयां थी पर मूंखे सम्झ में कुझु न ईंदव ज़फ़र भाई चयो बेटा मैं हूं ना मैं समझा दूंगा तुझे टेंशन लेने की ज़रूरत नहीं मां चयो चले ठीक है मां कयमि उन खां पोइ असांजी ॿी हिकिड़ी आर्टिस्ट आहे उहा बि असां सां गॾु कनेक्ट थी देन पोइ ज़ाकिर भाई खे छा चइबो आहे कनेक्ट कयूं ज़ाकिर भाई खे घुरायोसीं एट ए टाइम लास्ट में प्रोग्राम कयूं पिया चयूं त 2-3 मिंट बीहो बसि प्रोग्राम थियण वारो आहे न चेयर लॻायूं था हिकिड़ो आर्टिस्ट थो अचे मूंखे बि ख़बर न हुई त ज़ाकिर भाई थो अचे मां चयो अच्छा केरु थो अचे मूंखे वरी उहो मर्दानी ड्रेस पातल हुई चई हाणे उहो आर्टिस्ट ईंदी तूं हुनजो हिन त माशूक त हेॾा वेठा आहिनि तूं हुनजो माशूक आहे मां चयुमि हा ठीकु आहे पर आहे केरु हिते टाइम गुज़रंदो वियो 1/2 कलाक गुज़रियो एॾी स्पेशल पिया कयूं त ज़ाकिर भाई आयो मां ज़ाकिर भाई खे ईअं फॉर्मल सलाम कयो मां ज़ाकिर भाई कीअं आहियो ख़ुशि आहियो ठीकु आहियो ईद जो प्रोग्राम हुयो त 5 मिंटनि खां पोइ ज़ाकिर भाई जो अचे बुरको पातो पियो हिकिड़ी नए गेटअप में अचे करे कुर्सी ते वेही करे नादिया इहो सॼो मतिलबु स्टार्ट थी वियो बिल्कुलु असां हितां ई स्टार्ट कंदासीं ऐं कुझु अञा वधीक मज़ेदार सवाल आहिनि जेके तव्हां ॿिन्हिनि खां पुछणा आहिनि पर मां चवां थी त इन मज़ेदार सवालनि सां गॾु इन मुस्कुराहट सां गॾु असांखे हिकिड़ो सॉन्ग बि ॿुधणु कलाम ज़रूरी आहे जी बाबा जी अदा माशूक दोड़ा ना अच्छा ओके सेटिंग हले थी बिल्कुलु सेटिंग हले पई ऐं माशाल्लाह सां जेके असां अॼु कलाम ॿुधण वारा आहियूं त बाक़ाइदे घर असां वरी एनर्जी सां वेंदासीं ॾाढे मज़े सां वेंदासीं ॿियो नादिया ॿियो हुन खां अलावा मतिलबु तव्हां जेका आहे ॿिया कहिड़ा प्रोजेक्ट आहिनि जेके तव्हां प्रोजेक्ट ॿियो बि जेको आहे उहो बि मुंहिंजो तक़रीबन कमु ज़ाकिर भाई सां ई थी कयां अच्छा सही आहे चलो तव्हां ॿिन्हिनि खां अञा वधीक सवाल पुछंदमि ऐं जेको आहे सेटिंग थी वई आहे अदा माशूक तव्हां हाणे अच्छा अदा माशूक मज़े सां वरी भला सॉन्ग ॿुधूं आराम सां ऐं व्यूअर बि आराम सां जेको आहे चांहि जा मगा जेके आहिनि पंहिंजे हथनि में झलनि ऐं हिकु ब्रेक था वठी वठूं जेसिताईं तव्हां सभु पंहिंजी चांहियूं पंहिंजे हथनि में पकड़ियो ऐं तेसिताईं असां अदा मोहरम ऐं अदा माशूक थोरी म्यूज़िक जी सेटिंग करे वठनि वापसि अचूं था केॾा न वञिजो ॾिसंदा रहियो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध वेलकम बैक व्यूअर वेलकम बैक असां वापसि अची वियासीं तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं यकीनन तव्हां सोचींदा हूंदव त एतिरी देरि छो कई सैरिश जल्दी वापसि अचण में मतिलबु जल्दी वापसि न आई देरि सां आई छो जो असांखे सॉन्ग ॿुधणो हुयो सो नादिया सां काफ़ी ऑफ स्क्रीन मुंहिंजी कचहरी हली रही कॉल भी आई हुई हिकु ऐं उन्हनि खे ओके कॉल ॿीहर अचे ओके जी कॉल मौजूदु आहे ॾिसूं त केरु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां किथां पिया ॻाल्हायो ऐं तव्हांजो नालो छा आहे
इरम फ्रॉम मिर्पुर खास। जी इरम क्या ठीक आयो? जी अल्हम्दुलिल्लाह जी शानदार करो। अल्हम्दुलिल्लाह। प्यारा दोस्त अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। किथे भा खैर भेण दो वॉल्यूम जेको आहे उहो इलाही ब्लास्ट पियो थिए, थोरो टीवी जो वॉल्यूम जेको आहे न उहो घटि कयो, म्यूट करे छॾियो बल्कि। मैंने वॉल्यूम टीवी जो तो बिल्कुल भी नहीं था। अच्छा अच्छा चले ठीक है। थैंक यू सो मच एरम तव्हां सां कॉल कई प्रोग्राम में ॿीहर तव्हांखे चवंदमि मां शामिल थियो बिकॉज़ थोरो आवाज़ु जेको आहे न थोरो डिस्टर्बेंस थिए पई, सम्झ में आवाज़ु न पियो अचे ऐं जेको बि हाणे असां सॉन्ग अदा असांखे ॿुधाईंदो उहे असां एरम खे डेडिकेट कंदासीं। सो अदा साईं हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम ॿुधायो। जी भेण इहो कंपोज़िशन बि मुंहिंजी आहे माशाअल्लाह जी ऐं हिन जो शाइर जेको आहे उहो आहे आसिफ़ राजपर। आहा ज़बरदस्त। उहो तव्हांजी नज़र कंदासीं। नखण नेण खुमार मां न खोले वे हुनका सजण तुंहिंजे सूंह जो ॾाढो तिखो आहे ताब साॻी चवे सूरत ॾिसी तुंहिंजे अखियुनि आंदो थी बेहद बेहिजाब था मारियो मुश्ताकनि खे। नेण मंतर जुल्फ जादू जूं लड़ियूं नेण मंतर जुल्फ जादू जूं लड़ियूं हुस्न अज इसरार जूं खोलियूं दरियूं हुस्न अज इसरार जूं खोलियूं दरियूं नेण मंतर जुल्फ जादू जूं लड़ियूं नेण मंतर जुल्फ जादू जूं लड़ियूं हुस्न अज इसरार जूं खोलियूं दरियूं हुस्न अज इसरार जूं खोलियूं दरियूं। सो भला गुज़री बि अॻिते कीअं वञे सो भला गुज़री बि अॻिते कीअं वञे सो भला गुज़री बि अॻिते कीअं वञे झलक सां जूं अखियूं ठह पह ठरियूं झलक सां जूं अखियूं ठह पह ठरियूं हुस्न अज इसरार जूं खोलियूं दरियूं हुस्न अज इसरार जूं खोलियूं दरियूं नेण मंतर जुल्फ जादू जूं लड़ियूं नेण मंतर जुल्फ जादू जूं लड़ियूं हुस्न अज इसरार जूं खोलियूं दरियूं हुस्न अज इसरार जूं खोलियूं दरियूं। जी उस्ताद मोहम्मद नाज़ जी।
वैसा वही थी ये शलमाल की। दिल तो वैसा वही थी ये शलमाल की, दिल तो वैसा शल थी ये कमाल की। बस उहे गारिन पयूं गणतियूं गरियूं, बस उहे गारिन पयूं गणतियूं गरियूं। हुस्न अज इसरार जूं खोलियूं दरियूं, हुस्न अज इसरार जूं खोलियूं दरियूं। नैन मन कर ज़ुल्फ़ जादू जूं लड़ियूं, नैन मन कर ज़ुल्फ़ जादू जूं लड़ियूं। हुस्न अज इसरार जूं खोलियूं दरियूं, हुस्न अज इसरार जूं खोलियूं दरियूं। मोहब्बत हाणे को रब मेलो करे, मोहब्बत हाणे को रब मेलो करे, मोहब्बत हाणे को रब मेलो करे। दर्द जूं आसिफ़ लहन दिल तां भरियूं, दर्द जूं आसिफ़ लहन दिल तां भरियूं। हुस्न अज इसरार जूं खोलियूं दरियूं, हुस्न अज इसरार जूं खोलियूं दरियूं। नैन मन तर ज़ुल्फ़ जादू जूं लड़ियूं, नैन मन तर ज़ुल्फ़ जादू जूं लड़ियूं। हुस्न अज इसरार जूं खोलियूं दरियूं, हुस्न अज इसरार जूं खोलियूं दरियूं। ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। अच्छा नादिर, अद तव्हां थैंक यू सो मच, तव्हां एॾो ज़बरदस्त तव्हां असांखे सॉन्ग ॿुधायो आहे। अञा असां तव्हांखे तंग कंदासीं, हीअं न छॾींदासीं, अञा तव्हांखे तंग करिणो आहे। पर अञा तव्हां असांखे पंहिंजे प्रोग्राम्स जेके तव्हांजा थींदा आहिनि या अचानक सां तव्हांखे कॉल अची वेंदी आहे, अगरि तव्हां किथे बिज़ी हुजो ऐं जीअं अगरि दादू बि कोई प्रोग्राम आहे, तव्हां कराची में मौजूदु हुजो ऐं तव्हांजो लाइनअप बि थियल हुजे, पर कराची में तव्हांजो कमु अञा वधीक मतिलबु ज़रूरी हुजे, त पोइ तव्हां कीअं मैनेज कंदव? ईअं जो जंहिंसां मुंहिंजी कमिटमेंट थियल हूंदी न, मां उन ताईं पहुचंदुसि, ॿिए ॾे पोइ न। अच्छा, ज़बरदस्त, मतिलबु कमिटमेंट जेका आहे इंसान पंहिंजी स्ट्रॉन्ग रखे। सही आहे, ज़बरदस्त। सो अदा मोहरम तव्हां बि कोई हीअं करे ॾिसो था त सैरिश जेको आहे सो अदा तव्हां ॿुधो पिया त मतिलबु सैरिश ॻाल्हाए छा थी? मोहरम नाज़ अॼु अहिड़ो म्यूज़िक माना सदाईं हमेशह हिननि जो म्यूज़िक अहिड़ो रहियो आहे जो लाजवाब, ऐं ईअं लॻंदो आहे ॼण को ट्रैक पियो हले ऐं असां ॻायूं पिया कंहिं ट्रैक सां। बिल्कुलु, ऐं तव्हां यकीन कयो, अदा मोहरम खे ख़बर आहे, मां अदा मोहरम जे म्यूज़िक जी जेतिरी मां एतिरी वॾी फैन आहियां ऐं हमेशह हमेशह अदा मोहरम खे मां तंग कयो आहे। त मतिलबु ठीकु आहे, जेतिरा बि सिंगर्स ईंदा हुआ मां सिर्फ़ु एतिरो चयो अदा मोहरम सभु सही आहे, पर तव्हां मूंखे ॿुधायो अदा मोहरम तव्हां ॿुधायो। सो मां इलाही तंग कंदी रहंदी आहियां अदा मोहरम खे। ऐं अॼु वाक़ई में अदा मोहरम जेतिरो मतिलबु ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़ु आहे, अलाह पाक जी इहा हिकु नेमत आहे तव्हांजे लाइ। ऐं उन मां तव्हां जेतिरियूं शयूं तव्हां हुन में जीअं मौला अली जो तव्हां ॿुधायो कसीदो, त हिकु इंसानु जेको आहे न हिकु झूमजी वेंदो आहे अंदरां, जेको हिकु ॿी लेवल में हलियो वेंदो आहे। त इहे शयूं जेके कंहिं आवाज़ में हिकु अहिड़ी शइ हूंदी आहे जेको इंसान खे उन ज़ोन में वठी वेंदो आहे। सो माशाल्लाह ज़बरदस्त। ऐं उन खां नादिया, तव्हां मूंखे कुझु ॿुधायो पिया ऑफ स्क्रीन, त मां चवंदमि त असांजे व्यूवर्स बि जेके आहिनि उहे ॿुधनि।
सो वीवर तव्हांखे मां ॿुधायो त नादिया चाइल्ड स्टार आहे ऐं उहा जेका आहे मूंखे ॻाल्हियूं एतिरी यादि हुई हाणे वॾी थी वई आहे पर हाणे बि नंढी आहे तूं नंढी आहे जेको चाइल्ड स्टार थी करे वॾो थींदो आहे न उनखे उते ई काउंट कबो आहे त तूं हमेशह एवरग्रीन सैरिश भी चाइल्ड स्टार ही आहे छो जो जहिड़े टाइम सैरिश एंट्री कई उन महिल सैरिश भी नंढड़ी आई मां बि नंढड़ी हुयमि त मूंखे सैरिश ईअं ई लॻंदी आहे त मतिलबु ऐं असां ईअं हा असां उअं ई आहियूं वई हा बसि उअं ई ऐं अदा ज़फ़र प्लस में अॼु ॾींहं ताईं ॾिसो ज़फ़र भाई ऐं टाकाणी भाई इन्हनि जे लाइ त मतिलबु इहो ई चवंदासीं त क़यामत ॾियारे तॾा वेड़ींदा अल्लाह छो जो असां जेके असां आहियूं असां मतिलबु मुंहिंजी भेनरुनि खे बि ॿार थी विया आहिनि ऐं उन खां बि पोइते ज़माने जा आहिनि अञा ताईं हिननि जी वारंटी माशाल्लाह हले थी ऐं इन सां गॾु मतिलबु अल्लाह सां हिननि जी वारंटी अञा वधाए आमीन सुम आमीन असांजा बि असां जॾहिं शादियूं कंदासीं असांजा बि ॿार ईंदा पोइ असांजा ॿार हिननि जी शादियूं कराईंदा हिननि जी वरी शादी थींदी ॿार शादी कराईंदा असांजा ॿार हिननि जी शादियूं कराईंदा सो माशाल्लाह ऐं अहिड़ो लुक इहो कंहिंखे अल्लाह पाक ॾींदो आहे मतिलबु गॉड गिफ्टेड आहे माशाल्लाह सां इन्हनि खे असां दुआ कंदा आहियूं मतिलबु मज़ाक वे में खणूं था त ईअं बाक़ी मतिलबु अल्लाह सां हिननि छो जो मां त उन्हनि जे बाबा जो फैन आहियां बेशक हा बिल्कुलु छो जो मां जॾहिं नंढो हुयमि त मां ज़फ़र भाई जे पुट जी फैन आहियां अच्छा हा नंढो जिन जे मां हिकिड़ो सॉन्ग बि ॾिठो हुयो माशाल्लाह सां ओके फ़िलहाल त ज़ाकिर जे फैन जी कॉल आई आहे हेलो अस्सलाम वालेकुम हेलो 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 अस्सलाम वालेकुम अदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा टीवी जो वॉल्यूम जेको आहे न बिल्कुलु म्यूट करे छॾियो हा साईं न्यूज़ कयो आदि जी अदा ज़ाकिर खां तव्हां छा पुछणु चाहींदव अदी जेको प्रोग्राम आहे ज़बरदस्त सुबुह जो हले थो पियो हा सलाम सलाम सिंध पाकिस्तान जेको ज़बरदस्त प्रोग्राम आहे ई लाइव असां ॾिसूं पिया वेठा होटल ते वेठा आहियूं इतिहास हूं हा चांहि जो मज़ो प्लस में सलाम सिंध में ऐं वरी मज़ेदार ॻाल्हि इहा त ज़ाकिर बि जी मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त ज़ाकिर बि साम्हूं आहे जेका तव्हां हुनजे अलॻि अलॻि टोन में तव्हां हुन सां ॻाल्हाए सघो था ज़ाकिर साहब जेको आहे ज़बरदस्त आतियत आहे ऐं जेको सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं करे थो मस्करी बोग मज़ाक में ज़बरदस्त सुबुह जो आहे जी जी तव्हां हुननि सां ॻाल्हायो ज़ाकिर सां तव्हां ॻाल्हायो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भा कीअं आहियो भा अदा कहिड़ा हाल आहिनि अल्हम्दुलिल्लाह भा अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो ठीक ठाक लगा पिया आहियूं सफ़ा शुक्र आहे मालिक साईं जो इहो थोरी पोती थो लाहे वञी कंदनि अथऊं अच्छा शुक्र आहे त अॼु मथे ते न आहे कंध में आहे अदा किथां पिया ॻाल्हायो पंहिंजी टोन में ॻाल्हायो जी अदी किथां पिया ॻाल्हायो साईं देहात मां पिया ॻाल्हायूं जी जी छा नालो आहे भा मुंहिंजो साईं शाहनवाज़ नालो आहे जलबाणी आहियां मां पाण देहात मां पियो ॻाल्हायां वॾी महिरबानी भा साईं अचो तव्हांखे डाक्सन सेखारियूं साईं छा सेखारींदो डाक्सन बस अब हाणे इहो ई कमु रहिजी वियो आहे मुंहिंजो डाक्सन सिखण बा मासी गुला खे तूं डाक्सन हलाईंदे मासी गुला कंडक्टर नो सवारी भरियूं लॻंदियूं इते पंहिंजे रोज़ीअ जो थो सोचे थैंक यू भा थैंक यू सो मच पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा असांजे प्रोग्राम में शामिल थींदा रहो हमेशह सो मतिलबु हाणे वाकई में इहो हिकिड़ो डिफरेंट शइ तव्हांखे हिकिड़ो डिफरेंट आइडिया तव्हांखे ॾियो ऐं मासी जेको आहे जॾहिं इहा हलाईंदी हा मां त इहो बि कराईंदी वेंदी न हा मां त इहो थी चवां तूं ट्रक हलाए ट्रक में एतिरो फ़ाइदो न थींदो न मां त सैरिश खे चवण वारो हुयमि त जेको आहे सैरिश माशाल्लाह एॾा ब्रेक पई वठे एॾा ब्रेक पई वठे मूंखे त ईअं थो लॻे त कराची खां कोटिया ताईं ट्रक हलाईंदी आहे ट्रक उन खां बि स्लो गाॾी कहिड़ी थी सघे ट्रैक्टर हा ट्रैक्टर उते पर मां त तोखे इहो बि चवां तूं जेको आहे ट्रक हलाए वाकई में ऐं गानो बि इहो ॻाईंदी वञे मैं निकला गड्डी लेके रिश्ते करवा के मतिलबु सॼो कुझु रिश्ता कराईंदी वेंदियूं मासी गुला ऐं केटीएन ते जेतिरा बि आर्टिस्ट मौजूदु आहिनि जिन जिन शादियूं अञा ताईं न कनि ख़ासि करे छोकिरियूं सभिनी जी तूं शादियूं कराए सवाब जो कमु खण उहे ई त मासी गुला नथियूं अचनि चैनल से ॾिस न उन्हनि खे त मां इलाज थी कयां शादियूं नथियूं कनि सो अच्छा मासी गुला लाइ कॉल बि आई आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु तव्हां किथां पिया ॻाल्हायो राय बली बलोचिस्तान खां ॻाल्हायां पियो
अदा वाह वाह बलोचिस्तान खां ॻाल्हायो पिया पर टीवी जो वॉल्यूम तो म्यूट कयो न आवाज़ तव्हांजो क्लियर ईंदो पोइ टीवी जो वॉल्यूम शूट थियल आहे ओके बिल्कुलु ख़तमु कयो वॉल्यूम न अचे असां ॾे अचे पियो ओके तव्हां वॉल्यूम घटि न कयो टीवी जो इन करे असांखे कॉल जेके मथां डिस्कनेक्ट करे करणी पई ॿीहर तव्हां ट्राए कयो ॿीहर ज़रूरु तव्हांजी कॉल मिली वेंदी असांजे प्रोग्राम में तव्हां ज़रूरु शामिलु थियो सो करेक्टरनि जे हवाले सां मां तव्हां खां अॻोॾे सुवाल पुछो हुयो जेतिरा 170 तव्हां करेक्टर कया आहिनि उन्हनि में अहिड़ा कहिड़ा कहिड़ा करेक्टर हुया जेके तव्हांजा मोस्ट फेवरेट हुया ऐं तव्हांखे ईज़ी लॻा उहे करण में मुंहिंजा कैरेक्टर त सभु सुठा ई मुंहिंजे हिसाब सां मतिलबु मां पाण ई कैरेक्टर जेको आहे तयारु कंदो आहियां हा जी हा त मूंखे त सिर्फ़ु डायरेक्टर साहिबा चवंदी त अॼु छा थींदो सुभाणे छा थींदो पोइ मां बेग भरे वेंदो हुउमि वॾो गेटअप जो बि मेकअप जो बि त मूंखे छा करिणो आहे सभिनी में तक़रीबन मुख़्तलिफ़ कैरेक्टर कया मां उन में जेको आहे मुंहिंजो हिकिड़ो मासी सोडी पुलिस वारो जेको हुयो ऐं हिकिड़ो बिल्कुलु अलॻि हुयो बख्शी जेको कैरेक्टर हुयो उहो शीमेल जो हुयो हा त उन जूं आवाज़ कढण ऐं उन्हनि वांगुरु गाना चवणु वाधायूं वठणु इहो करिणो हिकिड़ो मुंहिंजो उहो कैरेक्टर हुन में हुयो ऐं हिकिड़ो पोड़ो हुयो ॿोड़ो जेको मतिलबु चवे नादिया हिकु ई मुंहिंजी ज़ाल हूंदी आहे हीअ हिकु चवे त मां हिनखे जवाबु उहो ॿियो ॾियां सही हा माना बोड़ो बि हूंदो आहे पोड़ो बि बोड़ो बि ॿई ऐं उहो ॾाढो ज़बरदस्त हुयो पोड़े वारो ज़बरदस्त तो थोरो परफॉर्मेंस थोड़ी अगरि दिलबर थी वञे दिलबर वारी वो हुन में त मां छा चइबो आहे ज़ाकिर भाई त छा सभागीअ जो हस्बैंड आहियां मां पोइ हस्बैंड आयो न हाणे तव्हां इहे सभागी वेठी आहे न अरे वञी को चांहि पाणी खणी आयो को वेठी आहे घर में कमकार न त हेॾे महिमान आयो मासूक यार कुझु लॻो पियो आहे नी दादू मां अचण में तकलीफ़ न थियई न कोच वारो हवाल ववाल त न आया यार पंहिंजो वञा वञड़ी चांहि खीर जो चुको घर में हा बाहि ॾेई साड़ियो घर में सिधा ठिकरा अथव न पती अथव न खंड अथव महिमान खे चांहि काॾो आणियां हे जो मां जी पेंशन आई हाणे त राशन विझणो आहे घर में हाणे जी पेंशन आई आहे त मारा पैसे रखी वेठी आहे गोॾे हेठऊं गोॾे हेठो काथे तस साईं सोना मुंहिंजा मिठा सभागी मुंहिंजी सुहिणी ज़ाल उथ वञी चांहि करे कुझु मिठी ज़बान कयो बाहि लॻेव खानदान खे मिठी ज़बान कयो जहिड़ी मां तहिड़ो पुटु ओ विचारे कंफ्यूज थी वई आहे मतलब असांजा जुमला अहिड़ा ई आहिनि हुन में जहिड़ो ई आहे ऐं अम्मा जेकी आहे उहा मतिलबु मां जॾहिं मतिलबु पुटु थियो आहियां त उन में अम्मा मुंहिंजी माउ थी आहे ज़ाकिर भाई जी ससु थी आहे ज़बरदस्त उहा पंहिंजी तरफ़ां शुरू हूंदी आहे अच्छा हुन में इहो आहे त ही जेको आहे मुंहिंजी साइड खणंदो आहे आपा अगरि चवंदी आहे त तोखे ॼणियमि तोखे ईअं कयमि त तूं ज़ाल जी साइड चवंदी अम्मा हाणे तूं उमिरि खाई वियो आहे हाणे तूं उमिरि खाई करे वञी क़बर खे पुॻी आहे ज़ाल मां मुंहिंजो सां फ्यूचर अॻिते ज़िंदगी में कुझु कयूं न कयूं को ॿार को बचो पेंशन बाबे वारी कयूं वेठी आहे ॾे असांखे त घर घाट कयूं वञी को ज़िंदगीअ में हेॾे होॾे कमकार कयूं होटल ते यार चांहि वांहि पीअंदे हलूं हा छोरा मरम कुझु आहे यार पोते नज़र कान पई रे बाजो बि करी आयो असां हलूं था चांहि सोनू तूं फिकर न कर ॿार चांहि प्यार थो चाहींदो वञी हा सही आहे असां घोरिया खुलिया आहिनि तव्हांखे वाह ज़बरदस्त माशाल्लाह ज़बरदस्त ऐं जेतिरो तव्हां करेक्टरनि खे निभायो पिया ऐं बाक़ाइदे इन्वॉल्व पिया थी वञो ये हिकु वॾी ॻाल्हि आहे कॾहिं ईअं थियो नादिया ऐं हिकिड़े में इहो मुंहिंजी धीउ आहे चवंदी आहे मुंहिंजो रिश्तो कराए मां चयो अम्मा को बीहे ई कोन थो जेको बि चए थो त उनखे उहो चवनि था त बाबा हे हिते न पढ़ण बि हिनखे सूढान पढ़ाए मर्दाने मुंहं वारी वाह ज़बरदस्त क्लिप जे लाइ मूंखां हिकिड़ी मुंहिंजी फ्रेंड आहे कृति वाधवाणी इंडिया खां हा उन मूंखे मोकिली चयईं त तव्हां आहियो न मां चयुमि हा आहियां मां छो ख़ैर त आहे दीदी हीअ क्लिप तव्हांजी एॾी वायरल थी आहे हर कंहिंजे स्टेटस ते लॻल आहे नादिया आहे ज़बरदस्त ऐं माशाल्लाह सां उन्हनि जे हवाले सां बि असां ॻाल्हाईंदासीं ऐं ॾाढो मज़ो अची रहियो आहे पर कॉल अची वई आहे ब्रेक जे हवाले सां त ब्रेक बि लाज़मी आहे ऐं व्यूअर्स बि थोरो तव्हांखे बि इंतज़ारु करणो पवंदो वरी वापसि अचूं था नादिया सां ज़ाकिर सां मस्ती कंदासीं अञा वधीक सो व्यूअर केॾा न वञिजो ॾिसंदा रहियो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध
वेलकम बैक व्यूअर। तव्हां यकीन इंतज़ारु कंदा हूंदा त कॾहिं तो ब्रेक ख़तमु थिए ऐं कॾहिं असां अची करे हिननि जी मस्तियूं असां ॿुधूं ऐं ॾिसूं। सो ज़ाकिर ऐं नादिया जी मस्ती मज़ाक़ त ऐं उन खां अलावा करेक्टरनि खे ऐं जेको लाइव करेक्टर निभाए असुलु आर्टिस्ट उहो हूंदो आहे ऐं माशाल्लाह ॾाढा बहितरीनु आर्टिस्ट आहिनि। ऐं जे तरीक़े सां सोशल मीडिया ते धूम मचाई आहे ज़ाकिर, त ज़ाकिर खां थोरो मां जेलस भी थियां थी। मां हेतिरी स्क्रीन ते न जेतिरो ज़ाकिर, ओ माय गॉड, माशाल्लाह माशाल्लाह आहे, नज़र न लॻे। अञा वधीक तरक़ियूं माणे ज़ाकिर ऐं अञा वधीक सक्सेस हुन जे क़दमनि में हुजे। सो ज़ाकिर अञा वधीक छा प्लानिंग कई आहे, कहिड़ा प्रोजेक्ट तव्हां पहिरीं ॻाल्हि त तव्हां मूंखां जेलस नथा थी सघो। तव्हां बिल्कुलु मूंखे पंहिंजे बचनि वांगुरु आहियो। तव्हां मुंहिंजे साम्हूं आया हो, मूं तव्हांजा मेकअप कया, ठीकु आहे। उन खां पोइ जेको ही मूं आर्टिस्टनि मां ई सिखियो ऐं मां कोशिशि कयां पियो। बाक़ी हाणे आर्टिस्ट थियणु वॾी ॻाल्हि आहे। आर्टिस्ट जेके सीनियर कनि पिया 30 सालनि खां 40 सालनि खां। अच्छा ज़ाकिर, तव्हां मूंखे इहो ॿुधायो, तव्हांजो कहिड़ो पसंदीदा अहिड़ो आर्टिस्ट आहे जंहिंखे तव्हां फॉलो कयो आहे? मूंखे सभु पसंदि आहिनि, पर मां फॉलो कंहिंखे बि न कयो आहे। ओ माय गॉड, जेको सच हूंदो आहे सच चइबो आहे। अच्छा कॾहिं कंहिंजो तव्हां त ॾिसो असां सां गॾु ड्रामनि में शूट्स ते हलंदा हुयो न, कोई अहिड़ी आर्टिस्ट जंहिंजो तव्हांखे करेक्टर बि इलाही सुठो लॻो हुजे ऐं कॾहिं कॾहिं कोई तव्हां करेक्टर कयो त तव्हांखे उहा फ़ौरन सां ज़हन में अची वञे त यार हे करेक्टर हुयो, फलाणी आर्टिस्ट उहो निभायो हुयो ऐं अगरि मां हिनखे निभायां त कीअं निभाए थो? सच ॻाल्हायां, यस, मूंखे हाणे जेको आहे दिमाग़ में आयो आहे त मारवी चना वारो टोन रखी करे हाणे उहो ई ज़हन में हुयो। ओ माय गॉड, ॿुधो, ऐं मां हाणे हिकिड़ी अहिड़ी वीडियो ठाहियां जंहिंमें मारवी वारो टोन रखां। यदा ज़ाकिर, मां चवां पई त तव्हां बिल्कुलु मुंहिंजा सगा भान वांगुरु आहियो। अल्लाह, सेम सेम, एॾो पास ॾेई ॻाल्हाईंदी आहे जुमिले खे, ॾाढो प्यारो लॻंदो आहे। ॾाढो प्यारो। ऐं हूअ जेतिरी बहितरीन आर्टिस्ट रही, जेतिरी बहितरीन इंसान रही, सीरियसली मां उन्हनि जी फैन आहियां। अल्लाह साईं उनखे ख़ुशि रखे, आबाद रखे। ज़ाकिर कॉल भी मौजूद आहे। बिल्कुलु कॉल वठो। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। खैर, तव्हां किथां पिया ॻाल्हायो? राय बली ॻाल्हायां पियो, बलोचिस्तान खां। अदा बलोचिस्तान खां कॉल कई आहे। तव्हां त मूंसां ॻाल्हायो न, टीवी खे जेको आहे वॉल्यूम जेको आहे आवाज़ु घटि कयो सफ़ा। टीवी जो आवाज़ु घटि कयो। टीवी जो आवाज़ु घटि आहे। काथे मूंखे पंहिंजो बंदि कयो, बंदि, घटि न कयो, बंदि कयो, बंदि, सफ़ा क्यूट कयो, म्यूट कयो। हेलो जी अदा, जी अदा, कंहिंसां ॻाल्हाइणु चाहींदो? ज़ाकिर साहब सां ॻाल्हाइणो आहे। अदा जी अदा, ॻाल्हायो ज़ाकिर। हेलो, सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा। सर छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। भाउ तव्हां कीअं आहियो, ठीकु आहियो? ओके अदा, मां बार चवां पई, बार इहो ई बि चवां त जहिड़े टाइम कॉल कयो त महिरबानी करे टीवी जो वॉल्यूम बिल्कुलु आवाज़ु जेको आहे बिल्कुलु बंदि करे छॾियो ताकी असां आराम सां तव्हां सां ॻाल्हाए सघूं, तव्हांजी ॻाल्हि ॿुधी सघूं, सम्झी सघूं ऐं असां पंहिंजी ॻाल्हि बि करे सघूं। सो इहो थोरो, इहो बसि एतिरो नंढड़ी रिक्वेस्ट आहे। असल में सेरिश ॻाल्हि इहा, मां पाण कंहिं ॻोठ में वियमि त ईअं कंहिंजी कॉल अचे पई त हू जेके बि घर वारा हूंदा न उहो ॾिसंदा आहिनि त हीअ कॉल ते ॻाल्हाए थो, असां ॿुधूं था, पर इहो त रिपीट में बि ॾिसी सघनि था, इहो ॿुधी सघनि था ऐं जेसि ताणी टीवी जो वॉल्यूम बंदि न हूंदो तेसि ताणी तव्हांजो ऐं उन्हनि जो राब्तो न थी सघंदो, आवाज़ डबलिंग कंदो, तव्हांखे सम्झ में न ईंदो। असांजूं भेनरियूं ॿाहिरि इहा ॻाल्हि सम्झी वञनि त टीवी जो वॉल्यूम बंदि करे, वॉल्यूम घटि करण सां इहो थींदो जो तव्हांजी ॻाल्हि जेको तव्हां सवाल बि करणु चाहींदो त असां उहो क्लियर ॿुधी सघंदासीं। सो इहे त असां रिक्वेस्ट करे चुका आहियूं ऐं अदा माशूक बि असां सां गॾु ई आहे। अदा माशूक सिर्फ़ु ॾिसे थो त हे ॿ करेक्टर आहिनि, सिंधी सोलीअ में सम्झाए, अंग्रेजी घणा मां वांगुरु न सम्झंदा आहिनि। मां ट्राई कयां थी, ट्राई म्यूट करे छॾियो बाबा, बंदि कयो। हा, मां नादिया, अच्छा मां नादिया सां ॻाल्हायां थी। हा नादिया, तव्हां ॿुधायो कोई जेको आहे मतिलबु, अच्छा तव्हां मूंखे इहो ॿुधायो, तव्हां ऑफिस में बि वर्क कयो आहे, असां सां गॾु मौजूदु हमेशह तव्हां रहिया आहियो, तव्हां कैमरामैन बि आहियो, तव्हां एडिटर बि आहियो, तव्हां डायरेक्टर बि आहियो, तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां कॉमेडी जी तरफ़ कीअं, मतिलबु छा सोचियो? ड्राइवर बि आहे सेरिश, ड्राइवर बि आहे, मां हिन जी ड्राइविंग ॾिठी आहे, मां हमेशह मैकेनिक बि आहे। ओ माय गॉड, घर जो कम बि सॼो वीचारी कंदी आहे।
मूंखे ख़बर आहे सभु मां आहियां। हा ऐं घर में जेको वॾो वॾो देगड़ो आहे जेको जो पाजी साइज़ जा उहो बि हीअ ई ॿलींदी आहे। अच्छा हिकु मरतबा छा थियो मेकअप रूम में वियासीं त आई थिंक सादिया गॾु हुई तव्हां सां न। हाणे असां वेठा हुआसीं त तानिया सादिया ऐं नादिया इहे असां टई हुयूं। मां अचानक सां वियमि मां चयो तानिया तूं मतिलबु तूं कमु थोरो घर जो कंदी कर या थोरो पंहिंजो पाण खे एक्टिव रख। मां ईअं ई बसि रेंडमली ॻाल्हायो त हीअ थी चई तोखे ख़बर आहे पाणीअ जो गिलास बि खणी मां ॾींदी आहियां मतिलबु मां एतिरो कमु कंदी आहियां। मां सिर्फ़ु हीअं ॾिसंदी पई वञा मां चयो सीरियसली जे सॼो घर जो कमु मां संभालींदी आहियां प्लस में गाॾी मां ड्राइव कंदी आहियां सभिनीनि खे शूट ते छॾिणो आहे मूंखे पंहिंजी रिकॉर्डिंग्स ते वञिणो आहे सुबुह सवेर उथणो आहे पंहिंजा कपिड़ा सेट करणा मतिलबु एतिरो कमु वग़ैरह। आपा खे बि अगरि किथे शूट ते वञिणो हूंदो आहे त हुनजो बैग बि हीअ ई ठाहींदी आहे। ऐं हिनखे नंढे हूंदे खां तमामु घणियूं आहिनि नंढे खां वठी ऐं इहे ई ॻाल्हियूं को ॿुधी करे अगरि रिश्तो मोकिले त माना छोकिरी सुघड़ आहे। रजीनी पचाईंदी बि हीअ ई आहे। मासी गुला त रिश्तो कराए पई पर ते ज़ाकिर भाई बि रिश्तो कराइण शुरू थी रजीनी पचाईंदी बि घर में हीअ आहे तमामु माशाअल्लाह। पर माण्हुनि खे ख़बर अथई छा पोइ हूंदो चई असां त पुट ॾींदासीं ईअं न त हीअ हुनजो मुड़ुसु थी वञे। मुंहिंजो त थी आहे न पर उहो हिकिड़ो ड्रामो आहे। हा बिल्कुलु हिकिड़ो कैरेक्टर आहे माशाअल्लाह बहितरीनु इंसान बि आहे मूंखे ॾाढी पर्सनल मूंखे ॾाढी पसंदि आहे। सो मूंखे तव्हां हिन सवाल जो जवाब ॾियो तव्हां कॉमेडी असां अल्लाह क़बर को शादी कंदसि अल्लाह माफ़ करे छा आहे माण्हू हमेशह दुआऊं ॾे आज ज़िंदगीअ में जेका हाणे आहे बाबा ज़ाकिर भाई खे सोफ़ो कुशादो मिलियो मूंखे क़बर कुशादी मिलंदी। अल्लाह अल्लाह साईं सो हिननि जी इन्हनि ॻाल्हियुनि खे तव्हां हटाए करे ॿियूं दुआऊं कयो। ख़ैर कॉमेडी तरफ़ मां ईअं आयमि त जेॾी महिल मूंखे अनीता हिन प्रोग्राम जे लाइ स्पेशली हिन सॉरी उन प्रोग्राम जे लाइ जंहिंमें ज़ाकिर भाई मां ॿिनी कैरेक्टर कयासीं 170 एपिसोड में 170 ई डिफरेंट कैरेक्टर तव्हां बि डिफरेंट ॿई ॼणा गॾु हूंदा हुआसीं। मतिलबु अगरि ज़ाकिर भाई का फीमेल थींदो हो कंहिं आर्टिस्ट जे हिसाब सां त मां हुन में मेल थींदी हुयमि या मां बि कंहिं आर्टिस्ट लेडीज़ जे हिसाब सां हिकिड़ो कैरेक्टर ई थींदी हुयमि ऐं हुन में तक़रीबन 50 एपिसोड ताईं ज़फर भाई जो बि ज़फर भाई बि हुन में असांखे गाइड कंदो हुयो। कॉल मौजूदु आहे कॉल असां हितां ई ॻाल्हि खणंदा तव्हां यादि कराए वठिजो। सो कॉल मौजूदु आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी सर खुश आहियो? अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा भाउ मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां किथां कॉल कई आहे तव्हांजो नालो छा आहे? असांजो नालो मोहम्मद सिद्दीक़ मेयार खां तालुको मेयार खां। जी अदा प्रोग्राम कीअं पियो लॻे तव्हांखे? ॾाढो सुठो लॻंदो आहे यार ॾिसूं पिया लाइव तव्हांजो प्रोग्राम। असां ज़ाकिर भाउ सां ॻाल्हाईंदासीं। जी जी प्लीज़ ॻाल्हायो। हेलो अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम भाउ कीअं आहियो ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि आहियो था? अल्हम्दुलिल्लाह भाउ अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं ख़ुशि कंदो बसि असांजे दिलि ते तव्हां प्रोग्राम असांजी ॻाल्हि शामिल थिए ॾाढो सुठो लॻंदो आहे। तव्हांजो हर अदाकारी जा ॾिसंदा ॾाढो सुठो लॻंदो आहे। अदा तव्हांखे ज़ाकिर जो कहिड़ो कैरेक्टर वधीक वणंदो आहे? लेडीज़ जो कंदो आहे न थोरो ॻाल्हायोसि तव्हां ऐं लेडीज़ जे टोन में तव्हां बि ॻाल्हायो ज़ाकिर। अदा सवाल कुझु छा ॿुधणु चाहींदव? सॉन्ग ॿुधणु चाहींदो बिल्कुलु अदा माशूक वेठो आहे ज़ाकिर जी आवाज़ में। थोरो गुनगुनाईंदो ज़रूर सेरो को सेरो। अच्छा सेरो पोइ ॿुधूं था मासीअ जी आवाज़ में। थैंक यू सो मच अदा ईअं असांजे प्रोग्राम में शामिल थींदा। सेरो सेरो तो थींदो न मासी सेरो थोरो सेरो ॿुधाए। अबा तू सातरी जा मां संद कोन्हे ओ लारी इजो आईड़े राणल राणल लारी सेवण वारी दादी जो आईड़े बुरल बुरल लारी सेवण वारी। वाह 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 ज़बरदस्त सेरो तव्हां ॿुधो पर हाणे असां सॉन्ग ॿुधंदासीं। अदा माशूक हाणे तव्हां असांखे गानो ॿुधायो कोई कलाम कंपोजिशन आहे पंहिंजी जी जी माशाअल्लाह नज़र कंदासीं। अली मोहम्मद दर्द सोलंकी दादू जा तमामु बहितरीनु शाइर आहिनि ऐं उन्हनि जी शाइरी आहे तव्हांजी नज़र कंदासीं सभिनी व्यूअर्स जी। मूसा
मूंसां जुदाई जे कंदे, मूंसां जुदाई जे कंदे, रब को न बख्शींदुई, दिल बर दगाई जे कंदे, रब को न बख्शींदुई, दिल बर दगाई जे कंदे, रब को न बख्शींदुई। मूंसां जुदाई जे कंदे, मूंसां जुदाई जे कंदे, रब को न बख्शींदुई, दिल बर दगाई जे कंदे, रब को न बख्शींदुई, दिल बर दगाई जे कंदे, रब को न बख्शींदुई। आया सचो मां तो सा, मूंसां सचो तू रह जा, आया सचो मां तो सा, मूंसां सचो तू रह जा, नाले खुदा जे मूंखे अध में न रोले छॾ जा, मूंसां 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 मदाई जे कंदे, मूंसां मदाई जे कंदे, रब को न बख्शींदुई, दिल बर जुदाई जे कंदे, रब को न बख्शींदुई, दिल बर दगाई जे कंदे, रब को न बख्शींदुई। जी जान मूंखा घुरंदे, मां जान ॾेई छॾींदुसि, जी जान मूंखा घुरंदे, मां जान ॾेई छॾींदुसि, ॼाणे ख़ुदा थो तां क़ुर्बान थी मां वेंदुसि, मूंसां 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 कचाई जे कंदे, मूंसां कचाई जे कंदे, रब को न बख्शींदुई, दिल बर दगाई जे कंदे, रब को न बख्शींदुई, दिल बर दगाई जे कंदे, रब को न बख्शींदुई।
वाला तव्हां सॉन्ग ॿुधो ऐं तव्हां बि इंजॉय कयो त असां बि इंजॉय कयोसीं पर हिकु ब्रेक अची वई आहे ऐं ब्रेक बि लाज़मी आहे व्यूअर सो कहिड़ा न वञिजो ॾिसंदा रहो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध वेलकम बैक व्यूअर्स वापसि अची वियासीं तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं यकीनन तव्हांखे बि इंतज़ारु हूंदो त वापसि अची करे अञा केतिरियूं न मज़ेदार ॻाल्हियूं असां नादिया खां ऐं ज़ाकिर खां पुछंदासीं सो नादिया तव्हां हिकिड़ी कैरेक्टर जी थोरी देरि पहिरीं ॻाल्हि पिया कयो त जंहिंमें तव्हां धीउ थींदा आहियो ऐं ज़ाकिर जेका तव्हांजी मम्मा थींदी आहे सही आहे अम्मी थींदी आहे ऐं तव्हां उन्हनि खां हिकिड़ी फरमाइश कंदा आहियो त थोरो ख़तरनाक आहे न ख़तरनाक असां इहो ॾिसणु चाहींदासीं असांजा व्यूअर्स जेके मुंहिंजी माउ खे चवंदी आहियां त मुंहिंजी शादी कराए मुंहिंजी शादी नथी कराए मां हाणे 7 में मां 13 दफ़ा फेल थी वई आहियां मां एॾी दफ़ो फेल थी आहियां अञा तूं मुंहिंजी शादी नथी कराए छो मां चवां थी त 8वीं पास कर त तुंहिंजी शादी कराईंदमि मड़ तुंहिंजी शादी कराईंदमि सोणी मुंहिंजी मुल्तानी देगे मां चवां थी तुंहिंजी शादी कराईंदसि हाणे घर अच दर ते छो वेठी आहे इहो कहिड़ो निभाउ कयो थी दर ते वेठी हूंदसि जेसीं ताईं मुंहिंजी शादीअ जो तूं ऐलान न कराईंदी माण्हुनि जे जनाज़नि जा ऐलान निकिरी विया आहिनि ते इसको दफनाएंगे 2 बजे इसको 4 बजे मुंहिंजी शादीअ जो ऐलान अञा नथो थिए अमड़ला खैर करे तुझे शादी जो ऐलान मां कराईंदसि पर तू हाणे घर त हलो न हिते छाती वेही करे मामा घर कान हलंदसि मुंहिंजी हड़ताल लॻी पई आहे हड़ताल न कर बाहि ताल मां चवां थी जुंडन को वठी ऐं अहिड़ो गेलींदी त मां त चवां थी सैरिश न के गेलेसि मां सैरिश जो हथ विझे त मां सैरिश खां चक पाए अहिड़ो चक पाईंदी मांसि ॿ चकर खाईंदी वठंदी हा मां पोइ तोखे 20 सुयूं हणाइणियूं पवंदियूं हूअं 14 हणाए फिर पर हिन चक में 20 सुयूं हिनखे त ख़बर ई कान्हे त जेके मां चक विझंदी आहियां उनखे वैक्सीन ई न लॻंदी आहे इन करे सैरिश मां न 13 दफ़ो फेल थी आहियां 7 में पर मुंहिंजी माउ मुंहिंजी शादी अञा ताईं नथी कराए मां छा कयां मां फेल थी स्कूल में रिकॉर्ड ई तोड़े छॾिया आहिनि पोइ हिकिड़ो कमु कर हिन मरतबा भला पास थी ॾेखार न पास थींदमि त वरी चवंदी वरी 8 में तूं पास थी 8 में पास थी मूंखे ख़बर आहे पंहिंजी माउ जी पाण ई 50 खां पोइ शादी कयईं 50 खां पोइ जो रिकॉर्ड रहिया नी अच्छा 50 खां पोइ पाण कई अथई हाणे हिकिड़ो कमु कर तूं इंटर ताईं पास कर ठीकु आहे उन खां पोइ पाणी तुंहिंजी कराए छॾी हा सही पाण हेॾे सभु शादियूं कनि और ज़फर बि करे शादी भले मूंसां गॾु स्कूल में हूंदो हो एॾी दफ़ो शादी करे वियो उनखे कोई कुझु बि नथो चए उहो अञा कंदो उहो ॾिस पाण चए थी अमां त उहो अञा कंदो मां खे न कराए थी ख़बर अथव हिन जे इन टोन मां किथे किथे ईअं लॻंदो आहे वाकई हिनखे अलाह साईं इहो टोन सुठो ॾिनो आहे किथां भारती वारो हिनखे टच थींदो आहे भारती सिंह इहो टोन मूंखे जेको अगरि फर्स्ट टाइम असां जॾहिं प्रोग्राम कयोसीं जंहिंमें असां गेटअप कयासीं त मूंखे ज़फर भाई मोकिली बि उन भारती सिंह जी क्लिप हुई हिकिड़ी नंढड़ी चई बेटा तुम्हें इसको ना कॉपी करना है मैं ज़फर भाई के जो मांझो ज़फर भाई वो किस तरह बात कर रही है मुझसे वो मुश्किल है और सिंधी में ये टोन कॉपी करना बहुत ज़्यादा चाहिए कर लोगी तुम कर लोगी तुम ट्राई करो मां चयो हाणे सुबुह जो प्रोग्राम आहे ज़ाकिर भाई हुन मूंसां गॾु मुंहिंजो फ्रेंड थियो हुयो ऐं असां ॿई क्लासमेट हुयासीं पोइ छा चइबो आहे छा बबलू नालो हुयसि बबलू ॿई छा चइबो आहे स्कूल में शरारती टीचर खे तंग करणु पोइ टीचर जे लाइ गाना ठाहियूं टीचर खे परेशान कयूं अच्छा पढ़ाई असांजी इहा हूंदी इहे गाना ॿुधाईंदी हुयसि ऐं मां वरी हुनजा जेके इश्क हुया टीचर जा उहे खोलींदो हुअमि त मैडम अगरि मूंखे तूं पढ़ाईअ जे लाइ चयो त मां फलाणे टीचर सां तोखे पकड़ियो न ॻाल्हायांसि पई बर्गर पई खाए भित ते बिछी हुई भित ते बीही करे टीचर खे चए पई टीचर माशूक जेको हो नी ऐं हेड सर मोरम उन्हनि ॿिन्ही खे लाइन पई हणे मिस सैरिश लाइन पई हणे हा त भित खां बीह करे चइसि तेरा नाल मिलाइयां ये करे पई वो प्रोग्राम मो एॾो ख़राब न कर टीवी बंदि करे छॾींदा माण्हू एक्ट मतलब ख़बर न पवंदी आहे हेॾे थो वञे न माण्हू ख़बर अथव ॿारनि खे चवंदा त सुम्ही पओ न त इहा घुराईंदा
ज़बरदस्त तमाम सुठो कम कंदी आहे ऐं मुंहिंजे पेयर में त तमाम बेहतर मतलब मूंखे कोई भी असांखे अगर चूज करणो हूंदो आहे त असां हिक ॿिए खे चूज कंदा आहियूं तव्हां ॿिन्ही जी केमिस्ट्री आहे न वो माशाल्लाह ॾाढी ज़बरदस्त आहे अञा मूंखे हिन खां हिकिड़ी शिकायत आहे शादियुनि वादियुनि में नथी हले शादियूं ॿाहिरि इंटीरियर में न मां शादियुनि में वञा ठीकु आहे ज़ाकिर भाई सां ॿ टे दफ़ा हादसा इहे थिया आहिनि कुझु माज़रत सां सॉरी पर छा चइबो आहे कुझु लेडीज़ खे जंहिंखे ख़बर न आहे त ज़ाकिर भाई एक्चुअल मतिलबु हिन रूप में आहे वो डायरेक्टली ज़ाकिर भाई खे लेडीज़ सम्झी करे डायरेक्ट भाकुर पाए वठंदियूं आहिनि न उहो त उन्हनि जो प्यार आहे पर हाणे मां जो मर्द गेटअप करे वञा ऐं उते माशूक भाई वांगुरु अचे साईं चए हा सही अच्छा नादिया कॉल भी मौजूद है लास्ट कॉल आया है ॾिसो त केरु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम हेलो 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 हाँ थैंक यू सो मच अदा तव्हां सां कॉल कई पर तव्हां पाण में कचहरी में लॻा पिया हुयो त असांजी कचहरी हली रही हुई ऐं ज़ाकिर तव्हांखे मां ॿुधायां त माशाल्लाह तव्हां ॿिन्ही सां मिली करे ॾाढी ख़ुशी थी रही आहे ऐं काफ़ी टाइम खां पोइ हाणे असां मिलियासीं बि पर तव्हांजा इहे करेक्टर मां तव्हां ॿिन्हिनि जी फैन आहियां ठीकु आहे न हाणे ऐं उन खां अलावा असांजे टाइम प्रोग्राम जो बि पंहिंजी पुॼाणी ते ई पहुतो आहे सो मां तव्हां खां जेको आहे न मैसेज कोई असांजे व्यूवर्स खे या जेके जिते जिते मौजूदु आहिनि सिंध खां ॿाहिरि पाकिस्तान खां ॿाहिरि असांजा सिंधी भाइर भेनरियूं मुंहिंजो मैसेज इहो आहे त अलाह साईं सभिनी खे ख़ुशि रखे ऐं असांजा जेके ॾिसण वासी आहिनि अलाह साईं हिननि खे आबाद रखे ख़ुशियूं ॾियो ऐं ख़ुशियूं विरायो कंहिंसां बि जेलस न थियो ऐं असांजे मतिलबु शोबिज़ में इहो वधीक आहे त हे हीअं आहे हूअं आहे बसि मुनाफ़िकी न हुजे बसि सभिनी सां माण्हू प्यार मोहबत सां ज़िंदगी गुज़ारे बिल्कुलु बिल्कुलु ऐं नादिया तव्हां मैसेज ॾियणु उहो खपे जंहिं ते माण्हू पाण बि अमल करे ऐं मां इहो ई मैसेज ॾींदमि कंदी अला कंदो न मां कंदी बि आहियां त कॾहिं बि कंहिंजी दिलि न टोड़ींदा कयो छो जो दिलि टुटंदी आहे त उनजो आवाज़ु तव्हां ताईं असां ताईं न पहुचंदो आहे छो जो को माण्हू तव्हांखे ॿुधाए नथो सघे पर उनजो आवाज़ु अलाह साईं ताईं ज़रूरु वेंदो आहे पोइ हुनजो हिसाबु किताबु ॾाढो मुश्किल आहे बिल्कुलु बिल्कुलु थैंक यू सो मच नादिया अदा माशूक पर माशूक खे जेको मूंखे हिकिड़ो अर्ज़ु करणो हुयो त इन कलाम में ॾाढो हिकिड़ो सुरूर हुयो पर मां चवां पियो त माशूक पाण रड़नि था वीचारा जो हाल छा हूंदो इन में हिकिड़ो मैसेज इहो हुयो हा त अलाह खे मतिलबु हा अलाह अलाह मतिलबु अलाह पुॼंदई एॾो मां चयो माशूक पिटनि था त आशिकनि वीचारनि जो हाल छा हूंदो ज़रूरु आहे अदा माशूक तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां हिकिड़ो क़ीमती टाइम कढी असांजे प्रोग्राम में तव्हां आहियो ऐं असांखे बहितरीनु सॉन्ग्स बि ॿुधाया ऐं काफ़ी ॻाल्हियुनि हिननि ॿिन्हिनि खां असां हा मां लाइव अॼु अदा ज़ाकिर खे हा बिल्कुलु हिकिड़ो कोई बिल्कुलु बिल्कुलु हिकिड़ो कोई मैसेज ॾियणु चाहियो असांजे व्यूअर्स खे जेके तव्हांजा फैन्स बि आहिनि जेके बि असांजा नंढड़ो असांजो औलाद आहे जेको बि टोटली नंढा जवान आहिनि उन्हनि लाइ मैसेज आहे त पंहिंजे वालदेन जो एतिराम कयो अमड़ जो जीअं कयो था तीअं पंहिंजे पीउ जो बि कयो जिथे किथे लिखियलु हूंदो आहे त माउ जे क़दमनि में जन्नत त पीउ जी जेका आहे न बदुआ उहा तमामु ख़राबु हूंदी आहे माउ कॾहिं बि बदुआ न ॾींदी आहे पर पीउ जे दिलि मां जेका बि बदुआ निकिरंदी आहे न उहा हुनखे वॾी तकलीफ़ ॾींदी आहे ऐं पीउ मां अक्सर हमेशह बदुआ करे ॾेई उहो पंहिंजी ज़िंदगी सॼी तबाह करे ख़तमु करे उन्हनि जे लाइ था छॾनि उनखां पोइ जंहिं महिल हू उन टाइम ते अचनि था जॾहिं उन्हनि खे ख़िदमत करणु घुरिजे पोइ उन्हनि खे औलाद वरी जॾहिं चवे त इहो त तव्हांजो फ़र्ज़ु हुयो न असां ते जेको तव्हां कयो आहे त माना पोइ थैंक यू सो मच अदा मोहरम तव्हांजो साथ ऐं मुंहिंजो साथ हमेशह गॾु ई गॾु रहंदो बल्कि ऐं जेके असांजा कैमरामैन आहिनि मां उन्हनि जो बि थैंक यू करणु चाहींदसि जेके और बि ऑफिसर्स आहिनि उन्हनि जो बि मां थैंक यू करणु चाहींदसि PCR में जेके असांजा ऑफिसर्स आहिनि उन्हनि खे बि मां थैंक यू कंदसि प्लस में ज़फ़र भाई जेको आहे उन्हनि खे बि मां थैंक यू कंदसि असां हिन प्रोग्राम खे डायरेक्ट कनि पिया ऐं तव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे मां थैंक यू कंदसि तव्हां सभई असांजे प्रोग्राम खे लाइक था कयो ऐं तव्हांखे मां ॿुधायां सिंध TV HD तव्हां उनखे लाइक कयो फॉलो कयो असांजो पेज बि आहे ऐं प्लस में यूट्यूब ते सिंध TV HD जो हिकिड़ो चैनल आहे तव्हां उनखे बि लाइक कयो फॉलो कयो सब्सक्राइब कयो ताकी असांजा लाइव प्रोग्राम बि जेके असांजा रिकॉर्डेड प्रोग्राम आहियो सभु तव्हांजे साम्हूं अची वञनि सो असां आख़िरी सॉन्ग बि ज़रूरु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा सुभाणे वरी मिलंदासीं सिंध सलामत साथ सलामत मां अदा ज़फ़र जो निहायती शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे यादि कयो ऐं अदा हैदर अली ऐं तव्हांजे अॻियां हाज़िर आहियां मां थैंक यू
सैजाद शाह जो बोला है। जी गरज अगर शराब तक होती तो नाते तेरे मैं खाने में, ये जो नजरों का तेरा जाम है, ये जो नजरों का तेरा जाम है, कहीं और नहीं मिलता। कजलकानी करे अख मस्तानी करे, मिलण वारी सदा मेहरबानी करे। ॾाढो था पियूं पियूं तन था जियूं जियूं, ॾाढो था पियूं पियूं तन था जियूं जियूं। नशीला नेण गॾिया नशा ॾेई तन त छॾिया, नशीला नेण गॾिया नशा ॾेई तन त छॾिया। ॾाढो था पियूं पियूं तन था जियूं जियूं, ॾाढो था पियूं पियूं तन था जियूं जियूं। हवाई होश लॾिया नशा ॾेई तन त छॾिया, नशीला नेण गॾिया नशा ॾेई तन त छॾिया, नशीला नेण गॾिया नशा ॾेई तन त छॾिया। ॾाढो था पियूं पियूं तन था जियूं जियूं, ॾाढो था पियूं पियूं तन था जियूं जियूं। इन्हें दीदार में इन्हें खुमार में गयो सी तन मन फिदा, इन्हें तार में इन्हें दीदार में इन्हें खुमार में गयो सी तन मन फिदा, इन्हें तार में गयो सी तन मन फिदा, इन्हें तार में। तक पर हित न त ज्ञान छॾई तन त छॾिया, तक पर हित न त ज्ञान छॾई तन त छॾिया। नशीला नेण गॾिया नशा ॾेई तन त छॾिया, नशीला नेण गॾिया नशा ॾेई तन त छॾिया। ॾाढो था पियूं पियूं तन था जियूं जियूं, ॾाढो था पियूं पियूं तन था जियूं जियूं। असांजो मरक पियण जा
असांजो मरक पीअण जद बस दियण गोरे गोरे बेमान तां सिर ॾोॾियण गोरे गोरे बेमान तां सिर ॾोॾियण सिकायल साथी सॼा न छॾई त छॾिया सिकायल साथी सॼा न छॾई त छॾिया नशीला नेण गॾिया न छॾई त छॾिया नशीला नेण गॾिया न छॾई त छॾिया ॾाढो था पियूं पियूं तॾहिं था जियूं जियूं ॾाढो था पियूं पियूं तॾहिं था जियूं जियूं जियो